सिंधी अदबी संगत शाख सांगड़ पारां सिंध जे नाम्यारे कहाणीकार सांगड़ जी साफ़त में जदीद लाड़ा मुतारफ़ कराईंदड़ शहीद आफ्ताब निज़ामाणी जी वरसी मल्हाई वई। वरसी तक़रीब खे ख़िताब कंदे सीनियर सहाफ़ी आजिज़ मंगी सिंधी अदबी संगत सांगड़ जे राब्ता सेक्रेटरी अज़ीम रूझो, जब्बार जुणेजो, अमर लगारी, खुदारीने काछाई, कासिम आदल लगारी, उस्ताद निज़ामाणी, वली मुहम्मद ख़ासखेली ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त शहीद आफ्ताब निज़ामाणी जूं कहाणियूं सिंधी अदब जो अहम सरमायो आहिनि। शहीद जे कहाणियुनि में हारियुनि, मज़दूरनि, पोहरितनि, औरतनि ऐं महरूम तबक़नि जी ज़िंदगी जी अकासी मिले थी। आफ्ताब निज़ामाणी पंहिंजे कहाणियुनि में सिंधू दरिया, बिरहमणाबाद, राजा ॾाहिर ऐं सिंध जे तारीख़ी तोड़े सियासी मसइलनि खे अहिड़ी फ़नी महारत सां पेश कयो जो अॼु बि संदसि तहरीरूं ताज़ियूं महसूसु थियनि थियूं। अवल अलाह अलीम आला आलिम जो धणी, अवल अलाह अलीम आला आलिम जो धणी, कादर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आह क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो सारा सचो धणी चए हमद हकीम, करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जे। अॼु सिंधी अदबी संगत शाख सांगड़ पारां सिंध जे नाम्यारे कहाणीकार ऐं सांगड़ में जदीद साफ़ जा नवां लाड़ा मुतारफ़ कराईंदड़ शहीद आफ्ताब निज़ामाणीअ जी वरसीअ जे मौक़े ते पाण गॾु थिया आहियूं। ऐं समूरनि दोस्तनि जो थोराइतो आहियां जेके कही आया। मीडिया जे दोस्तनि जा बि थोराइता आहियूं, उहे बि कवरेज ॾींदा रहनि था। ऐं जेका आउं रिकॉर्डिंग कयां पियो त उहा वॉइस ऑफ सिंध लंडन रेडियो तां बि नशर थींदी ऐं उन सां गॾो गॾु वेब टीवी आहे, उन तां बि जीअं जो तीअं इहे तक़रीबूं असीं नशर कंदा रहूं था। असीं उन्हनि जा बि थोराइता आहियूं। आउं सभ खां पहिरियां गुज़ारिश कंदुसि साईं कासिम आदल खे त पाण अचनि ऐं मुख़्तसर तौर पंहिंजे ख़्याल जो इज़हार कनि। साथियो, जीअं सिंधनि जी सिंध ऐं जीअं सिंधी, मां सभ खां पहिरियां स्टेज ते वेठल मान वारनि महिमाननि खे ऐं जेके ॿिया आयल आहिनि महिमान या जेके अदबी संगत जा दोस्त आहिनि उनखे दिलि जे गहराइनि सां मुबारक जा जस ॾियां थो त हुननि हिकु असांजे सांगड़ जे अहिड़े नामवर अदीब ऐं सहाफ़ी जी यादि में ॾींहुं मल्हाइनि पिया जेको असांखां कंहिं हादसाती तौरु या जंहिंजे के तसपरस्ती जो शिकार थींदे हैदराबाद में शहीद थियो। ऐं उहा ई जेका असां में जेका इहा हुई जेका MQM जी जेका लहर हुई या उन टाइम ते जेके हालतूं हुयूं उनजो असरु अञा अॼु ताईं असीं भोॻियूं पिया ऐं उन्हनि जा असर उन्हनि मां असां निकिरी न सघिया आहियूं। ही जेके माण्हू हुआ शहीद आफ्ताब निज़ामाणी जे हवाले सां ॻाल्हि कजे त शहीद आफ्ताब निज़ामाणी सिंधी अदब में हिकु वॾो नालो आहे। उन दौर में कहाणियूं लिखियूं जॾहिं नसीम खयल वारा या ॿिया कहाणीकार हुआ, शेख अयाज़ वारा हुआ, उन दौर जूं कहाणियूं। ऐं ॿी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त सांगड़ में रही करे जंहिंखे असां चवंदा आहियूं इहो मशहूरु हुयो त सांगड़ जो शहर अदबी हवाले सां ॿिनि मामलनि इलाही पोइते आहे। तंहिं वक़्त में शहीद आफ्ताब निज़ामाणी जहिड़ा माण्हू हिते सांगड़ में पैदा थिया जिन न सिर्फ़ु अदब खे बि हथी ॾिनी पर सहाफ़त में पंहिंजो नालो कमायो। मूंखे यादि आहे कॾहिं कॾहिं असीं सहाफ़त जे दौर में जॾहिं को असांखे कमु फासींदो किथे बि कंहिं ऑफिस में वेंदो असां सां गॾु ख़ुशी ख़ुशी हलियो हलंदो SP ऑफिस में, DC ऑफिस में, ॿिनि ऑफिस में कई चकर मूं उनखे ॾिठो, माण्हुनि सां गॾु ॾिठो। माना त इहा ॻाल्हि क़तई ज़ाहिर हुई त हिन वटि हिकिड़ो प्रोग्राम हो, हिन वटि हिकु आइडियोलॉजी हुई। उहो इहा ई आइडियोलॉजी हुई त सिंधी माण्हुनि खे ख़ासि करे ग़रीब माण्हुनि जे जेका आहे इन्हनि खे अवेयरनेस ॾिजे, हू पंहिंजो पाण भरा थियनि, अॻिते अचनि। सो पाण बि इन्हनि जे राह ते हली करे पाण हथ कयूं वॼाया वचन असां इन्हनि जा ॾींहुं मल्हायूं था, इन्हनि सां वचन कयूं था त असां बि पंहिंजा जेके फ़र्ज़ आहिनि असां ते उहे पूरा कंदासीं। ऐं सिंधी अदबी संगत शाख सांगड़ जे इंतिहाई मुतहरिक ऐं उन सां गॾोगॾु कहाणियुनि जे हवाले सां यावरीअ ख़ासि तौर ते मंसूर रिसाले जा पाण एडिटर आहिनि साईं वली मुहम्मद ख़ासखेली खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्याल जो इज़हार।
सभिनी आयल दोस्तनि खे भलीकार। अॼु उन शख़्सियत जी असां वरसी पिया मल्हायूं जंहिं सागर में इल्मु ऐं अदब जे हवाले सां हिकिड़ी शमा ॿारी, हिकिड़ी चिणग दुखाई ऐं उहा चिणग जेकी अॻिते हली शोलो बनी, अॻिते हली ॾीओ बनी ऐं उन चिणग मां केतिरा ई ॾीआ रोशन थिया ऐं संदसि उन्हनि काविशनि ऐं उन्हनि महिनतुनि जो ही समर आहे त अॼु सागर सिंध में इल्मु ऐं अदब जे हवाले सां नुमायां हैसियत रखे थो। मूंखे शहीद आफ़ताब निज़ामाणी जी निजी ज़िंदगी खे मुख़्तसिर तौरु सारण लाइ थोरो पोइते वञिणो पवंदो। शहीद आफ़ताब निज़ामाणी जो बेसर्क नालो मोहम्मद वरियाम हो ऐं मोहम्मद यूसुफ संदसि वालिद साहब जो नालो हो। मक़ामी तौरु सागर में सागर जी निज़ामाणी बिरादरी जी कम्यूनिटी सां वास्तो रखंदड़ उन वक़्त में शहीद आफ़ताब निज़ामाणी जेॾीमहिल सागर जे हवाले सां सिर्फ़ु मल्हार फ़क़ीर ख़ासकरी जा किताब खे आयल हुआ के 11 खनि ऐं कि उन खां पोइ जेको आहे सो अदब जे हवाले सां माठार हुई। कुझु माण्हू हुआ जेके साईं अलावराय भेण जहिड़ा, साईं लखमीर ॾारी जहिड़ा ऐं अया सिंधी जहिड़ा कुझु इहे दोस्त हुआ जिन पंहिंजो इल्मु जो ॾीओ कंहिं हवाले सां ॿारियो पिए। उन वक़्त में मूंखे यादि थो अचे त इल्मु ऐं अदब जे हवाले सां असां शहीद आफ़ताब निज़ामाणी जी सरपरस्ती में इदारा आफ़ताब अदब जो बुनियादु विधो ऐं उहो उन इल्मु ऐं अदब खे अॻिते वठी करे असां जेको आहे सो किताब शमा ॿारींदे शब कढियो, शाया कयो, जंहिंजो सरपरस्त जेको हो सो सरदार मोहम्मद बख़्श नारे जो हो। उन खां पोइ ही तमामु डिघी ॻाल्हि थी वेंदी, आउं कोन कंदुसि त कीअं इदारा क़ाइमु थिया, किथे हुआ, किथे ऑफिसूं हुयूं। तमामु हिकिड़ो सम्झो त शुरात वारो माहौल हो। पोइ शहीद आफ़ताब निज़ामाणी पंहिंजा 2 किताब बि कढिया, हिकु अरपना, ॿियो ओहिरा। शहीद आफ़ताब सहाफ़त में बि शुरात कई ऐं जेको हींअर सागर में प्रेस क्लब मिरपुर चौक ते तव्हां जेको ॾिसो था उहो सिर्फ़ु 2 कमरनि ते 2 कमरा न बल्कि 2 दुकान जेके हुआ उहे डिस्ट्रिक्ट काउंसिल खां अलॉट कराया विया ऐं उन 2 दुकाननि में जेको आहे सो प्रेस क्लब जो बुनियादु विधो वियो, जेको अॻिते हली करे उन में कारवां थींदो वियो, दोस्त गॾिबा विया ऐं अॼु उहा प्रेस क्लब जी बिल्डिंग तमामु सुठी आहे। न सिर्फ़ु हिकिड़ो प्रेस क्लब आहे पर खोड़ सारा 4-5 प्रेस क्लब ॿिया बि सागर में आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इहो सॼो शऊर ऐं इहा जेकी शमा जेकी सागर में ॿारी उन जो जेको मुवजदो, उन जो जेको ॿारींदड़ हो शहीद आफ़ताब निज़ामाणी हो। शहीद आफ़ताब निज़ामाणी पंहिंजी ज़िंदगी में ॾाढो ख़ुददार रहियो ऐं हुन कंहिंजी बि कॾहिं बि कान कोन कढी। हुन सां मूंखे यादि आहे त हू सिंध जे हवाले सां, धरती जे हवाले सां शुरू खां वठी करे जेको आहे सो वॾो दर्द रखंदो हो। हिकिड़ो दफ़ो मूंखे यादि आहे त 3 मार्च योम शोदा शागिर्दनि जी शायदि शहादत जो को ॾींहुं हो
ऐं उन हवाले सां असांखे उहो ॾींहुं मल्हाइणो हो। पोइ राति जो 1 बजे धारे ताईं असांखे दॿो जा डालडा वारो जेको हथ में हो, ऐं असां राति जो सांगड़ जे हिन रोड ते डिस्ट्रिक्ट काउंसिल ताईं वेंदे जिम खानो वग़ैरह हो, असां उते चाकिंग कई 2 ॼणनि गॾिजी। ऐं उहो जेको दौरु हो सो बहरहाल ॾाढो ॾुखियो दौरु हो। सियासत जे हवाले सां बि ॾुखियो दौरु हो, इल्म ऐं अदब जे हवाले सां बि ॾुखियो दौरु हो। बहरहाल शहीद आफ़ताब निज़ामाणी खां मुंहिंजी इहा जेकी वाक़िअत जेकी थी, मुंहिंजी को सलाम दुआ थी, मुंहिंजे भाउ जी मुसवर फोटोग्राफर जे पासे में मांडड़ी हूंदी हुई, साईं आजिज़ वंगी खे ख़बर हूंदी, ऐं उते वेंदो हुउसि। मोहम्मद मुराद नालो हुनजो मुंहिंजे भाउ जो। त आउं मांडड़ी ते स्कूल खां अचण खां पोइ जेको आहे उन मांडड़ी ते बि वेंदो हुउसि। ऐं प्रेस क्लब वारा तक़रीबन दोस्त जेके हूंदा हुआ, उहे सिगरेट वग़ैरह जेके आहिनि त उते अची वठंदा हुआ। त उन वक़्त खां शहीद आफ़ताब निज़ामाणी सां वाक़फ़ियत थी। पोइ इल्म ऐं अदब में पेर रखियोसीं। ऐं हीअ जॻह जेकी आहे जिते पाण वेठा आहियूं, हिते आउं हिकिड़ो पीओन जी हैसियत सां ॾींहं जो पढ़ंदो हुउसि, शायदि 9 दर्जे में मुंहिंजे ख़्याल में। ऐं मूंखे 80 रुपया पघार मिलंदी हुई। शहीद आफ़ताब निज़ामाणी हिते बि हूंदो हो ऐं हिते मूं वटि अची वेंदो हो। चांहियूं पीअंदा हुआसीं, कचरियूं कंदा हुआसीं। कॾहिं कॾहिं तूं चवंदा हुआसीं यार देरि थी वई आहे, राही मुंहिंजो नालो जेको हो त तख़ल्लुस उन टाइम ते राही हो। यार अॼु पाण हिते मैदान में सुम्ही था रहूं। यार इहो पर टेनिस में हींअर नेशनल बैंक में जेको आहे सो मैदान अची वियो आहे, टेनिस जो मैदान हो। पोइ असांजे सोफ़ा वग़ैरह खणी ऐं प्रेस क्लब हूंदो, हीअ हूंदो सिटीज़न क्लब, जंहिंमें शहर जा मौजूदु माण्हू क्लर्क वग़ैरह या मैनेजर वग़ैरह या ॿिया थिया, उहे हिते जा मेंबर हूंदा हुआ। पोइ अहिड़े तरीक़े सां या सिंधी बि कॾहिं कॾहिं ईंदो हो। ऐं असांजे अदबी सथ में जेके असां माण्हू हुआसीं, तंहिंमें नज़ीर अली नाज़ बि हो, जनरल सेक्रेटरी हो। शहीद आफ़ताब निज़ामाणी जेको आहे सो सदर हो। नाइब सदर असलम महताब हिकिड़ो छोकिरो हो नवाब शाह जो, उहो हो। ऐं सोशल सेक्रेटरी जेको आहे सो हिकिड़ो अब्दुल रज़ाक मुग़ल, उहो हींअर बि मुख़्तार कार ऑफिस जे जेके साम्हूं आहे, उन जे साम्हूं जेके दुकान आहिनि, जेको जानबाज़ फौज सारनि जो जेको गेट आहे, उन साम्हूं उन जो साइकिल जो दुकानु आहे, उहो अब्दुल रज़ाक मुग़ल अञा ताईं हयात आहे। ऐं आउं शायदि ख़ज़ानची हुउसि उन टाइम ते। ऐं असां बाक़ाइदे उन टाइम तां जेके अदब जी शुरूआत कई। ऐं पोइ हली करे अॻिते आउं बि नौकिरी में आयुसि। तक़रीबन इहो 12-15 सालनि जो जेको सिलसिलो आहे, जेको वक़्तु आहे, उहो शहीद आफ़ताब सां तमामु सुठो गुज़रियो। उन खां पोइ शहीद मूंखे बि नौकिरी मिली। ऐं शहीद आफ़ताब निज़ामाणी जेको आहे आख़िर में जेको आहे सो इंश्योरेंस कंपनी हुई, ऐं उन में जेको आहे सो नौकिरी कंदो हो। सांगड़ जो असांजो ॿियो दोस्त आहे अली अकबर निज़ामाणी, जंहिंखे अली अकबर परवानू चवंदा हुआ, उहो संदसि क्लार्क हो। ऐं संदसि हैदराबाद वग़ैरह अचणु वञणु थींदो रहंदो हो। पोइ ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि, मां उहो नथो वरजाए सघां, हिते टाइम कोन्हे। उहो ई अभागी टाइम हो। हिन खां थोरो कलाक खनि अॻु में टाइम हो, मूंखे यादि आहे त असांजे पाड़े में नूरानी मस्जिद हिकिड़ी, उते डॉक्टर मौलाबज लाखे जी अस्पताल, ऐं उते वेठो हुउसि त शाहनाबाद जो मोहम्मद इब्राहिम निज़ामाणी, उहो जेको उते आयो कंहिं इलाज लाइ, पोइ उन ॿुधायो त शहीद आफ़ताब निज़ामाणी खे जेको आहे उते गोलियूं लॻियूं हैदराबाद में, ऐं पाण उते शहीद थी विया। ॾाढो ॾुख जो जेको सो उहो मरहल हो दोस्तनि लाइ, इल्म अदब वारे दोस्तनि लाइ, साहिबनि लाइ। ऐं बसि हू पंहिंजी जेकी बि आहे तमामु हिकिड़ी सुहिणे नमूने सां निभायो। तोड़े साहबत जो शोबो हुजे, तोड़े इल्म ऐं अदब जो शोबो हुजे, हुन ख़ूब निभाए ॾेखारियो। ऐं साईं मीर हसन कही आयो आहे, उनजो बि थोराइतो आहियां, ऐं ॿिया जेके दोस्त आया आहिनि उन्हनि जो बि। ऐं हाणे आउं उस्ताद निज़ामाणी खे गुज़ारिश कंदुसि त पाण चङई शहीद आफ़ताब निज़ामाणी जी शख़्सियत ऐं उनजे फ़न फ़िक्र ते रोशनी विझनि। सिंधी अदबी संगत सांगड़, जंहिंजो आफ़ताब निज़ामाणी साहब माना बुनियादी मेंबर हो, ऐं हिन अदबी संगत खे क़ाइमु करण में शहीद जो वॾो किरदारु हो।
त उनखे इन ॾिहाड़े ते यादि न कजे त मां सम्झा थो त हिकिड़े अहम किरदार सां नाइंसाफ़ी आहे। सो दोस्तनि चयो त ठीकु आहे, पाण जेको आहे सुभाणे जो प्रोग्राम कयूं था। पंहिंजी माना प्रोग्राम छा बल्कि हिकिड़ी गॾिजाणी पाण शहीद जी यादि में कयूं था। त उन हवाले सां अॼु पाण हिते गॾु थियासीं, जेके बि असां आफ़ताब सां मोहबत कंदड़ माण्हू आहियूं उहे अॼु असां हिते गॾु थिया आहियूं। शहीद आफ़ताब निज़ामाणी असां जॾहिं हिते अदब में आयासीं 88 में 87 में, असां थोरो अरसो आफ़ताब सां असांजूं मुलाक़ातूं रहियूं, एतिरो घणो असांजी मुलाक़ातूं कोन रहियूं जीअं साईं आजिज़ मंगी साहिब जूं ऐं वली मोहम्मद साहिब जूं हुयूं। पर जेके बि हुन सां मुलाक़ातूं थियूं ऐं जेके बि असां हुन जूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं त उन मां उहो हिकिड़ो तमामु बहादुर निडर माण्हू ऐं माना हिकिड़ो जज़्बाती क़िस्म जो माण्हू हुओ। असां जेकॾहिं हुनजे किरदार खे ॾिसूं त सहाफ़त जी दुनिया में सहाफ़ी बि हो, अदब जी दुनिया में अहिड़ो ज़बरदस्त कहाणीकार बि हो ऐं कालम निगार बि हो, और काफ़ी जेके आहिनि से अख़बारनि में मज़मून बि लिखिया। पर हुनखे वधीक जेका शोहरत मिली उहा मिली सहाफ़त ऐं कहाणीकार जी हैसियत सां। उहो दौरु जेको सांगड़ में जेको असां ॾिसूं था 90 खां अॻे जो, जेके ज़िया जी मार्शला वारो दौरु हो या अयूब ख़ान जी मार्शला वारो दौरु हो, हीअ दोस्त उन दौर जी माना हिकिड़ी पैदावार हुआ ऐं उन दौर में हिननि जेका जदोजहद पे कई, कामरेड हसन अस्करी हो, इसाक मंगरे साहब वारा हुआ या मीर हसन सरेवाल वारा, उन्हनि में आफ़ताब निज़ामाणी, साईं आजिज़ मंगी, इहे माना अहिड़ा एक्टिव माण्हू हुआ जेके इन सांगड़ जे माण्हुनि में नौजवाननि में हिकिड़ी सुजाॻी जी जेका लहर पैदा पई कई। साईं आजिज़ खे ख़बर आहे त उन दौर में हिते सच ॻाल्हाइणु, सियासत करणु, ख़ासि तौर ते माना हिकिड़ी माना मुज़ाहिमती सियासत करणु केॾो ॾुखियो हो। ऐं दोस्त चवंदा हुआ त उन दौर में जहिड़ो ही सांगड़ हिकिड़ो ॿूसट वारो माहौल हो। उन दौर में शहीद आफ़ताब निज़ामाणी पंहिंजे कहाणियुनि जे ज़रिए जेको हेठे तबिके जी माना पीड़ियल तबिके जी जेका नुमाइंदगी कई आहे या जेका ग़रीब माण्हू जी, मज़दूर तबिके जी, त उहे हिकिड़ी शाहकार कहाणियूं माना उन दौर जूं हिकिड़ियूं यादगार आहिनि। 2 किताब हुन जा ओहिरा ऐं अर्पना अॼु बि सिंधी कहाणी जे हवाले सां माना निमाया ॻणिया वञनि था। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त जीअं अमर हींअर मूंसां ॻाल्हि पई कई, यार सांगड़ जो एॾो वॾो कहाणीकार हो पर असां वटि हुनजो किताब न आहे। उहे किताब ॿई नायाब थी चुका आहिनि ऐं ख़बर ई आहे त हुनखे वरी छपाइण जे लाइ हिकिड़े पब्लिशर खे हैदराबाद में ॾिनल आहे उहो किताब, ॿई किताब गॾिजी छपजनि पिया, पर उहो उनखे 2 साल थी विया आहिनि तक़रीबन। उन पब्लिशर वटि उनखे कुझु पैसा बि ॾिनल आहिनि पर उहो अञा ताईं छपजी न सघिया आहिनि, इन सां ॻाल्हि क्लियर न थी सघी आहे। मां सम्झां थो त उनजे लाइ बि असांखे थोरो अली अंजुम सां राब्तो करणु घुरिजे त भई हू छाजे करे हू किताब नथा छपजनि, छा मामिलो आहे। असां इन करे उनमें घणो मुलविस नथा थियणु चाहियूं, छाकाणि त उहे हिकिड़े पब्लिशर वटि मौजूदु आहिनि ऐं हू त कमु करे पियो, असां हुनखां वठी बि नथा सघूं ऐं हू पंहिंजी हिकिड़ी मर्ज़ी सां पंहिंजे अंदाज़ सां हू छापींदो। बहरहाल त ॻाल्हि पिया कयूं असां शहीद आफ़ताब जी, त हुनजी जेके ख़िदमतूं आहिनि सहाफ़त जे हवाले सां, अदब जे हवाले सां हिकिड़ियूं बहितरीनु रहियूं आहिनि। न सिर्फ़ु उनजे लाइ बल्कि असांजी जेका आहे सांगड़ जी सिंधियत बि संगत आहे, उनजे प्लेटफार्म तां जेके हिकिड़ा तारीख़ी प्रोग्राम थिया हिते, उनमें बि आफ़ताब जो वॾो किरदारु हो। उनखां अलावा हिकिड़ी गिरोड़ी साहद संगत हुई, मां सम्झां थो हिते, उहा बि आफ़ताब वारनि हिते क़ाइमु कई हुई, जंहिंजे प्लेटफार्म तां बि जेको हुनसां कमु थियो ऐं हुनजी हिकिड़ी पब्लिकेशन बि हुई जंहिंजो हवालो वलीमत बि ॾिनो, उन तां बि उन्हनि जेके हिकिड़ा नंढा किताबचा कढिया। त आफ़ताब जो जेको हिकिड़ो ॿूटो पोखियो हुयो अदब जो, सहाफ़त जो, मां सम्झां थो उन दौर में जेको हिकिड़ो ॾुखियो दौरु हो, त उहो अॼु वाक़ई पंहिंजा समर पंहिंजो फ्रूट ॾिए पियो ऐं हिकिड़ी सुठी माना हिकिड़ी जेका सुजाॻी पैदा थी आहे, जेके शुरूआती माण्हू जेके नाला वठी वियुसि, त उन्हनि में आफ़ताब जो हिकिड़ो वॾो किरदारु हो। ऐं वधीक आउं टाइम कोन वठंदुसि, ऐं वधीक साईं आजिज़ मंगी साहिबु वेठो आहे, उनखां साईं जूं आफ़ताब साहिब जूं ख़बरूं ॿुधंदासीं। तव्हांजी महिरबानी। हाणे असांजे सीनियर साथी ऐं सिंधी अदबी संगत जे अॻूणे मरकज़ी तर्जुमान साईं मीर हसन मरी खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। शहीद आफ़ताब निज़ामाणी जे हवाले सां हुनजा जेके ज़िंदगी जा साथी रहिया आहिनि,
उनजी जेके उन्हनि तफ़सील सां ॻाल्हायो आहे, ख़ासि तौरु वलीमन साहिबु, साईं अॼु साहिबु उनजो जेको आहे वेठो आहे। पर आफ़ताब निज़ामाणी जीअं त हिकिड़ो तरक़ी पसंदि कहाणीकार हो ऐं उन हिकिड़े अहिड़े जेको आहे उनजो लॾे सां तालुक़ु हो जंहिंजी दावा असीं कयूं था त समाज जे अंदरि जेका घुट ॿुसट आहे या समाज जे अंदरि जेके रुजत परस्त क़ुवतूं आहिनि या तबिका आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो जेको आहे तरक़ी पसंदि माण्हुनि जो मौक़ुफ़, अवामी मौक़ुफ़, पोरियत माण्हू जो मौक़ुफ़ ॿुधाइण जे लाइ जेको आहे असीं बि उन सफ़र जा पांधीअड़ा था सम्झूं, पाण खे सम्झूं था ऐं असांजी कोशिशि आहे त उन ई खे जेको आहे रस्ते खे खणी हलूं। शहीद आफ़ताब निज़ामाणी जो नालो असां पहिरें भेरे जेको आहे तॾहिं ॿुधो हुओसीं जॾहिं असां नंढा ॿार हुआसीं, घटियुनि में हलणु शुरू कयोसीं त शहरनि में हलंदे हलंदे जेको आहे उन दौर में बिजली जे थंभनि ते जॻहनि ते जेके ही दॿा हूंदा आहिनि, टीन जा दॿा या हिननि जे दॿनि जे बैक साइड तां चाकिंग थियल हूंदी हुई, शहीद आफ़ताब निज़ामाणी जा क़ातिल गिरफ़्तार कयो। असां उहे ॾिसंदा हुआसीं। इहो आहे 90, 91, 92 जी ॻाल्हि आहे। ज़ाहिर जेको हिकिड़ो 10, 11, 12 सालनि जो ॿारु पाण मुरादो शहर जे जेको आहे घटियुनि मां किथां लंघे या चौक ते, ख़ासि तौरु मूंखे यादि आहे भेज पगारा चौक खां थींदा सोसाइटी ॾे असां वेंदा हुआसीं। मिठी खोई वारी जेका हिते बेकरी, हिते हिकिड़ो थंभो लॻल हूंदो, उते केतिरनि सालनि ताईं उहो जेको आहे हिकिड़ो बोर्ड लॻल हूंदो जंहिं ते इहो नारो दर्ज थियल हूंदो। ऐं उन खां पोइ असां वरी जॾहिं पंहिंजे घर ईंदा हुआसीं, ज़ाहिर आहे उते असांजे जेके मुंहिंजा मामा हुआ उन्हनि जी कॾहिं डायरी या छा उन्हनि में ॾिसंदा हुआसीं त उते जेको आहे लिखियलु हूंदो कॾहिं त भई शहीद आफ़ताब निज़ामाणी खे हेतिरा साल थिया आहिनि शहादत खे। ॿार ज़ाहिर आहे हर शइ में हथु विझंदो आहे ऐं असीं शहर जे उन फैमिलियुनि मां हुआसीं जंहिंसां शहीद आफ़ताब निज़ामाणी वारनि जा अदबी वास्ता बि हुआ, उनखां पोइ घरेलू जेके आहिनि से वास्ता हुआ, हिननि जी फैमिली सां अचणु वञणु असांजी फैमिलियुनि जो हुयो। उन जे करे इहो नालो असां ॿुधंदा रहियासीं। जॾहिं असां हिन अदबी सफ़र में आयासीं, सिंधी अदबी संगत नेशनल यूथ लीग कामरेड हसन अस्करी जी जेको आहे तरबियत ऐं कहाणियूं पढ़ियूं ऐं आउं सिंधी अदब जो शागिर्द बि आहियां। मुंहिंजी जेको आहे सिंधी अदब में जेको आहे ईस्ट यूनिवर्सिटी मां पढ़ी विया आहियूं। उन करे असां जॾहिं स्टोरी पढ़ंदा हुआसीं, ज़ाहिर असांजे सांगड़ सां तालुक़ु हो त असांखे बुनियादी असांखां सुवालु थींदो ई हो त बाबा तव्हां सांगड़ नावेल पढ़ियो आहे ऐं तव्हां जेको आहे शहीद आफ़ताब निज़ामाणी जो नालो ॿुधो आहे त कहाणियुनि ते असाइनमेंटूं हीअ हू इलाही शयूं जेके आहिनि से असां उन वक़्त में लिखियोसीं। शहीद आफ़ताब निज़ामाणी जी कहाणियुनि जा 2 किताब पढ़ियासीं सही। त उन हिकिड़ो जेको आहे उन शयुनि मां असांखे इज़हार थिए थो त असां वटि अदब जे अंदरि जेको आहे हिकिड़ा अहिड़ा माण्हू बि मौजूदु हुआ जिन जेको आहे पंहिंजो किरदारु इन नमूने सां निभायो त हू धुर थी बीठा पोरियत माण्हू जा। असां हींअर जेको आहे असां वटि हिकिड़ो नारो हणंदा आहिनि बाबा अदब जेको आहे उहो माना उनखे न्यूट्रल रखो ऐं तव्हां ॿियूं जेके आहिनि से शयूं उन में जेको आहे मज़ामत उन में न शामिलु कयो। पर शहीद आफ़ताब निज़ामाणी खे शहीद थिए 38 साल थी आहिनि। तव्हां हुन जूं कहाणियूं पढ़ियो अॼु बि तव्हांखे समाज सां रिलेटेड नज़र ईंदियूं। हेॾा जेके आहिनि से किरोड़े माण्हू आहिनि, हारी पोरियत अहिड़े जेको आहे हालतूं तब्दील कोन थियूं आहिनि, हालतूं सुधरियूं बि कोन्हनि। मिसाल तौरु असां चऊं उन वक़्तु घुट ॿुसट वारो माहौल हो, हींअर भलो आहे, इहा ॻाल्हि बि त जेको आहे ज़्यादती आहे न। जहिड़ो उन वक़्तु हाल हुआ उन वक़्तु अञा वधीक जेके आहिनि से ख़राबु हाल थिया आहिनि। उन वक़्त जा माण्हू जेके हुआ उहे ॻाल्हाईंदा हुआ, उन्हनि ॻाल्हायो पंहिंजे कलम जे ज़रिए, पंहिंजी साफ़ जे ज़रिए, पंहिंजे अदब जे ज़रिए। हींअर जेको आहे असां मतिलबु मुख़्तलिफ़ लेबल लॻाए छॾिया आहिनि। बाबा हाणे जेको आहे इहो छा कजे, छॾे ॾिनो आहे, फील्ड छॾे ॾिनी आहे। उन फील्ड छॾण जे करे तव्हां ॾिसो त साफ़ जे अंदरि माण्हू कहिड़ा दाख़िल थिया आहिनि। असां जॾहिं प्रेस क्लब ॾे निहारियूं था, कंहिं बि प्रेस क्लब ॾे सांगड़ जी खे छॾियूं था, हैदराबाद ॿिया टिया, हैरत थी थिए जिन माण्हुनि खे लिखणु कोन थो अचे, जिन माण्हुनि खे हिकिड़ो अख़र जिन पढ़ियो ई कोन्हे को, जिन कॾहिं को ज़िंदगी में किताब खणी ॾिठो ई कोन्हे को। हिते अहिड़ा बि सहाफ़ी आहिनि, हिकिड़ो माण्हू सहाफ़ी हो हुनखे चवंदो आहे तो भला जंहिं अख़बार जो रिपोर्टर हुयो आहे अख़बार कॾहिं पढ़ी अथई, उन अख़बार खे बि हू कोन था ॾिसनि। इहा हालत आहे। पर उन दौर में बि जेको आहे इहे ई हालतूं हुयूं जंहिं दौर में शहीद आफ़ताब निज़ामाणी सहाफ़ी हो। मूंखे मरहूम नवीद ख़्याल ॿुधाईंदो त चईं असां हिकिड़े जेको आहे सहाफ़ी सीनियर सांगड़े अची, तव्हां चवंदो सांगड़े जा वॾा सीनियर सहाफ़ी, चईं अॼु साहब माज़रत सां गिला कोन था कयूं, पर जेके हालतूं उन वक़्त में बि इहे हुयूं। चई मूंखे वठी वियो, चई हल पाण खे हिकिड़ी जाइ ते कमु आहे। चई उते वियासीं त पाण ऑफिसर साहिब जे बंगले में गिड़ी वियो, ऐं ॿाहिरि वेठो रहे। चई कचहरी बचरी थी, चांहि मूंखे मिली, बिस्कुट मूंखे मिलिया, साहब जेको सहाफ़ी साहिबु अंदरि वेठो मोटी आयो। 2-3 ॾींहं खां पोइ मूंखे चई भला ऑफिसर जेको जंहिं बंगले सां वियासीं रस्ते में मिलियो, चई ॾे ख़बर तोखे तुंहिंजो हिसो मिलियो?
चई मुंहिंजो कहिड़ो हिसो बाबा, मूंखे त गोश्त वोश्त क़ुर्बानी त आहे कान का, कहिड़ो हिसो? चई बाबा हुनखे मूं तुंहिंजा 500 रुपया ॾिना न, चई मूंखे न को मिलिया न को वठणु आयो, चई तूं वठणु कोन आयो, पर हुन जहिड़ो करे मूंखां तुंहिंजा 1000 रुपया वरिता, पर जेको आहे तोखे मुंहिंजो 500 ॾींदो, चई 500 बि मूंखे कोन मिलिया। सो इहा असांगढ़ जी सहावत उन वक़्त जी हाल हुई। असांखे इहा ख़बर आहे त जेको सहावत उन वक़्त खां भली हुई, पर उन वक़्त में आफ़ताब निज़ामाणी जहिड़ा शहीद आफ़ताब जहिड़ा माण्हू मौजूदु हुआ। सो हींअर जेको आहे ज़ाहिर हाणे हालतूं ॾींहों ॾींहुं वञनि पियूं थींदियूं। साईं आजिज़ साहिब जहिड़ा माण्हू झूना थी विया आहिनि, बुज़ुर्ग थी विया आहिनि। सो ॻाल्हि खे वधायूं कोन था। ॻाल्हि इहा आहे त जेको आहे वरी बि थोरो घणो हीउ जेको असांजो सर्किल आहे, जेके दोस्त आहियूं अदबी संगत जा, इहो असां इहा दावा था कयूं, भले केरु दोस्त चवे त बाबा हीअ जेके आहिनि, असीं इहा दावा था कयूं त सांगड़ जे अदबी सकावती माहौल खे जीआरे अचण वारा जेके आहिनि से हीअ आहियूं, जंहिंमें असांजी बुज़ुर्ग रहनुमाई कनि था। साईं आजिज़ जहिड़ा दोस्त, साईं पंहिंजो उस्ताद निज़ामाणी आहे, अमर लिगारी साहिबु आहे, हीअ माण्हू आहियूं जेके थोरो घणो शहर जे लाइ असीं जेको आहे ॻाल्हायूं बि था। पंहिंजे जेको आहे मसइलनि ते असांजो नौजवान दोस्त वेठो आहे जबार जुड़े जो, असांखे ख़ुशी आहे त इहो बि असांजे जेको आहे मामलनि खे सम्झे थो। बाक़ी असांजा जेके दोस्त आहिनि अदबी उन्हनि शयुनि खे सरगर्मियुनि खे वधाईंदा जेको असांखे हिते बि जेको आहे नथा सहनि। हिन ऑफ़िस में बि असां ते जेको आहे अटैम्प्ट थियनि त बाबा हीअ ऑफ़िसूं ख़ाली करायो हिननि खां, हीअ हिते जेको आहे छा जे लाइ वेठा आहिनि, साज़िशूं था कनि। बाबा साज़िश कहिड़ी था कनि? असां बाबा ॻाल्हायूं था न, शहर जा जेके आहिनि मसइला थियनि था, ओपन मौक़िफ़ था ॾियूं, खुलो मौक़िफ़ था ॾियूं, कंहिं वॾेरे जे दर ते कोन था वञूं। असां कंहिं बि जेको आहे जागीरदार खे, कंहिं वॾेरे खे जेको आहे उनजे जेको आहे कंहिं बि जेको आहे मामले में किथे हार पाइण लाइ टंगिया कोन बीठा आहियूं। उन करे असीं कोन था वणूं, छो त असीं ॻाल्हि रखूं था माण्हू जी, शहर जी, पुरियत माण्हू जी, तबिके जी ॻाल्हि था रखूं। उन करे असां बि हिननि खे जेको आहे हींअर बि अखि में आयल आहियूं। हींअर बि घुट ॿुसटारो माहौल आहे, माहौल को हींअर भलो कोन्हे को। ज़रूरत आहे त साबित क़दम थी बीहण जी आहे। सो असीं साबित क़दम थी बीठा आहियूं। असीं सम्झूं था त शहीद आफ़ताब निज़ामाणी जंहिं रस्ते जो मुसाफ़िर हो, जंहिं जेको आहे मंज़िल जे लाइ हू मिशन खणी निकितो, असांजो बि रस्तो उहो ई साॻियो आहे। असां बि जेको आहे उन ई मंज़िल ते हलूं पिया, जंहिंजे लाइ कामिल हसन अक्सरी सॼी ज़िंदगी जेको आहे ॾेई छॾी, जंहिंजे लाइ शहीद आफ़ताब निज़ामाणी जेको आहे शहीद थी वियो, जंहिंजे लाइ असां जेको आहे पंहिंजे बस वत आर जेको आहे हिन शहर जे लाइ ॻाल्हाईंदा रहंदासीं। पोइ कंहिंखे वणूं न वणूं, को असांखे हितां बेदख़ल करण जी कोशिशि करे, जीअं खपेसि थी करे, पर असां पंहिंजे आवाम जे, पंहिंजे पुरियत माण्हू जी ॻाल्हि कंदा रहंदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी। आउं गुज़ारिश कंदुसि साईं अमर लिगारी खे त पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं अमर लिगारी। महिरबानी प्यारा हबीब। स्टेज ते वेठल दोस्त ऐं साम्हूं वेठल जेके बि पंहिंजा इल्म अदब सां वास्तो रखंदड़ सहाफ़ी, अदीब ऐं असांजा ॿिया दोस्त, पूरे दोस्त जेके बि आहिनि, उन सभिनी खे सलाम। दोस्तो, आफ़ताब निज़ामाणी जी जेका आहे वरसी जे हवाले सां ही हिकिड़ो नंढड़ी गॾिजाणी असां कोठाई आहे त जीअं हुन खे यादि करे सघिजे। ज़ाहिर आहे त माज़ी में असां ॾिसूं था त असां वटि जेके बि इदारा ठहिया आहिनि उन्हनि में जिन जिन माण्हुनि जी जेका आहे हिकिड़ी कोशिशि रही आहे, हिकिड़ी जिदोजहद रही आहे उनखे ठाहिण में, उन्हनि खे वरी मेंटेन करण में, उनखे हलाइण में, त उन में जिन जिन माण्हुनि जो हथु आहे उनखे यादि करणु जेको आहे, उनजे जेके पोयर आहिनि या पुठियां जेके बि उन फील्ड जा दोस्त आहिनि, उन्हनि ते इहो लाज़िम थिए थो, फ़र्ज़ु थिए थो त उनखे यादि कनि। आफ़ताब निज़ामाणी यकीनन सभु दोस्त ॻाल्हाए विया आहिनि, त आउं इहो चवंदुसि त आफ़ताब निज़ामाणी खे जेकॾहिं असां ॾिसूं हुनजी ज़िंदगी जे हवाले सां, या हुनजे फ़न जे हवाले सां, या हुनजे जिदोजहद जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हाइणु चाहियूं त उन जी ज़िंदगी खे असां 3 हिस्सनि में विराए सघूं था। पहिरियों हिसो आहे आफ़ताब निज़ामाणी बहसियत अदीब कहाणीकार। अदीब ऐं कहाणीकार असां हुनखे हिकिड़े लफ़्ज़ में इस्तेमालु कंदासीं। ऐं ॿियो जेको आहे उनजो सहाफ़ती पासो आहे, माना सहाफ़त खे जेको आहे हुन सहाफ़त कई ऐं जेको हुन इदारनि खे ठाहिण जी कोशिशि कई, उहा हुनजी जिदोजहद आहे, ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो उन में आहे। ऐं टियों हिसो आफ़ताब निज़ामाणी जो जेकॾहिं असां ॾिसूं था
त आफ़ताब निज़ामाणी हिकिड़ो जिदत पसंद इंसान हो, माना हिकिड़ो जदीद ऐं जिदत पसंद इंसान हो। जिदत पसंद इन हवाले सां चवंदुसि त यानी हूअ जदीद तइलीम ऐं हिकिड़े सेक्युलर ऐं लिबरल समाज में जेको आहे यकीन रखंदो हो। हाणे इन जे टिनी शयुनि ते थोरो रोशनी विझूं त कहाणीकार जी हैसियत में असां ॾिसूं था त हुन पंहिंजे कलम खे जेको इस्तेमालु कयो उहो पंहिंजे एज़ ए राइटिंग जी हैसियत में जेके बि समाज जा उहे किरदार ख़ासि करे जेके माज़ी में स्ट्रगल माज़ी में जिन जदोजहद कई या माज़ी जे हवाले सां जिन जी अवाम में जिन में ॿारूं हुयूं उनखे हुन तारीख़ी किताबनि मां कढे उनखे फिक्शनाइज़ कयईं, उनखे पंहिंजे फिक्शन में आंदई ऐं उन्हनि किरदारनि खे जेको आहे माना हिकिड़ो कोशिशि कई त उन्हनि खे वरी यादि कजे हिकिड़े नयनि लिखणनि में, ख़ासि करे जीअं फिक्शन में आणे। छो त कहाणी या आखाणी अहिड़ी शइ आहे जंहिंसां हर माण्हू खे दिलचस्पी आहे। इन करे तारीख़ी किरदार कॾहिं कॾहिं इहो आहे त तारीख़ जी दज़ में जेको आहे उहे लिकी था वञनि, त उन खे कढण लाइ लाज़मी आहे त असां छो त रियासतूं जेके आहिनि उहे तारीख़ न पढ़ाईंदियूं आहिनि, अहिड़नि फ़र्दनि खे जेको आहे उहो अॻिते न आणींदियूं आहिनि जेके स्ट्रगल पसंदि हूंदा आहिनि या सेक्युलर हूंदा आहिनि या समाज खे तब्दील करण जी जिदोजहद में जेको आहे यकीन रखंदा आहिनि, त उनखे जेको आहे ज़्यादातर रियासत जेका आहे पसंदि न कंदी आहे। रियासत स्टेटस क्यू को पसंदि कंदी आहे, माना उहे माण्हू जेके पंहिंजो स्टेटस क्यू क़ाइमु करण में जेको आहे हुनखे मदद कनि ऐं हुन जी मर्ज़ी जी तब्दीली खे जेको आहे अॻिते आणण में मदद कनि। त इन करे जेके अदीब हूंदा आहिनि, ख़ासि करे प्रोग्रेसिव, ख़ासि करे तरक़ी पसंदि अदीब जेके हूंदा आहिनि उहे वरी समाज खे पंहिंजी आइडियालॉजी तहत तब्दील करण जी कोशिशि कंदा आहिनि, उहे माना रियासत जे हुन जॾा ते न हूंदा आहिनि। त इन करे आफ़ताब निज़ामाणी खे इहा ख़बर हुई त तारीख़ी जेके किरदार आहिनि उन्हनि खे वरी जेको आहे फिक्शन में वठी अचिजे ऐं उन्हनि खे जेको आहे वरी नए सिरे जेको आहे अॻिते माण्हुनि खे पढ़ाइजे। त इन हवाले सां असां ॾिसूं था त आफ़ताब जूं कुझु कहाणियूं जेके आहिनि जीअं ब्राह्मणाबाद जे हवाले सां कहाणियूं आहिनि या जीअं मिसाल थर जे हवाले सां कुझु कहाणियूं आहिनि उहे हुन फिक्शनाइज़ उहे स्टोरीज़ जेके हुन फिक्शनाइज़ कयूं, उनखे अफ़साननि में आणे जेको आहे हिकिड़े रोमांस में आंदो। उनखे रोमांस में इन करे आंदो जो त रोमांस जी जेका सिन्फ़ आहे उहा ताक़तवर सिन्फ़ आहे, उनखे हर को माण्हू पढ़े थो दिलचस्पी सां ऐं रोमांस जी माना ई स्ट्रगल आहे, माना एडवेंचर आहे, माना तब्दीली आहे, तब्दीली माना करणु। त इन करे आफ़ताब उनखे उन असां कयो। इन करे असां ॾिसूं था त हुन वटि जेके ॿ किताब हुन जा असां वटि आया उहे ॿई किताब जेके आहिनि उन में जेके कहाणियूं आहिनि उहे हिकिड़ी जदीद ॿोली ऐं उहे किरदार जेके असांजे हेठिएं तबिके सां वास्तो रखनि था ऐं उहे किरदार जेके ख़ासि करे पीढ़ियल किरदार आहिनि, जेके समाजी जेका तफ़ावत आहे, ख़ासि करे जेको जेके असां चऊं था तबक़ाती जेको असांजो समाज आहे, माना जीअं मिसाल हारी आहे, ज़मींदार आहे या वॾेरो आहे या हेठि माना इन परत जो माण्हू आहे, त उन जे विच में जेका तफ़रीक़ आहे त उन तफ़रीक़ जो जेको पीढ़ियल माण्हू आहे या मज़दूर आहे या कारखानेदार आहे, उन तफ़रीक़ में जेको पीढ़ियल माण्हू आहे उनखे केरु थो अहमियत ॾिए? उनखे अहमियत हिकु राइटर ॾेई सघे थो। हिकु जेको टैक्सी ड्राइवर माण्हू आहे जेको मज़दूरी थो करे उनखे जेको आहे पंहिंजी कहाणी में पंहिंजी फिक्शन में केरु आणींदो? उनखे को अपर समाज जो राइटर त न आणींदो न, उनखे हेठि परत जो माण्हू जेको आहे उन पंहिंजी कहाणियुनि में फिक्शनलाइज़ कंदो ऐं उनखे वठी ईंदो ऐं उन जे किरदार खे जेको आहे उजागर कंदो। त आफ़ताब जूं कहाणियूं मोस्टली अहिड़े क़िस्म जूं कहाणियूं आहिनि जेके असांजे उन्हनि असांजे उन तबिके खे जेको पंहिंजो नुमाइंदगी जो कनि जेको जिदोजहद में यकीन थो रखे, जेको हिलाल जी कमाई में यकीन थो रखे, जेको माना सच ऐं हक़ीक़ी जेका आहे ज़िंदगी में जेका आहे पोरीअ में यकीन थो रखे। त इन करे आउं इहो चवंदुसि त कहाणियुनि
में आफ्ताब हिकिड़ो जदीद हिकिड़ो सिंध जो कहाणीकार उन टाइम जे हवाले सां असां हुनखे ॾिसूं था। पर अफ़सोस इहो असां वटि त असां वटि जा किताब जेके आहिनि उहे छो त छपाई तमामु महांगी आहे। हींअर 70-80 हज़ार में किताब छपे थो। हाणे उन आफ्ताब जे किताब छपण लाइ या त को अकेडमी या को पब्लिशर जेके आहिनि उहे छपाइनि, या त पोइ जेको आहे घणा माण्हू गॾिजी, कुझु माण्हू गॾिजी चंदो करे माना उन जा किताब छपाइनि त जीअं उहे अवेलेबल थी सघनि। पर अॼुकल्ह जेको ज़मानो आहे PDF जो ज़मानो आहे, मिसाल हिन इंटरनेट जो ज़मानो आहे, उन किताबनि खे PDF करे बि माण्हुनि ताईं पहुचाए सघिजे थो त जीअं माण्हू वधि पढ़नि। ॿी जेका ॻाल्हि मूं करणु पई चाही उहा इहा हुई त आफ्ताब निज़ामाणी जी जेका सहाफ़त आहे उन हिसाब सां हुनजो हिकिड़ो तमामु वॾो रोल आहे सांगड़ जी सहाफ़त में। ख़ासि करे तव्हां ॾिसंदव त हिकु त इदारा ठाहिण में सांगड़ प्रेस क्लब खे हुन ठाहियो, उन सां गॾोगॾु उन में जेके सहाफ़ी माना आया नवां सहाफ़ी उनखे जॾहिं हुन एंटर कयो त उनजी न सिर्फ़ु तरबियत कई पर उनजी अॻुवाणी बि कई ऐं उन्हनि खे उहे जेके छो त ज़ाहिर सहाफ़ी जेको हूंदो आहे उहो बि असांजे इन समाज मां ई ईंदो आहे। सहाफ़त जो शोबो जो अहिड़ो आहे जंहिंखे को अमीर माण्हू एज़ ए प्रोफेशन तौरु न अपनाईंदो आहे, उनखे हेठियों क़िस्म तबिके जा माण्हू ई जेको एज़ ए प्रोफेशन करे जेको आहे अपनाईंदा आहिनि। इन करे आफ्ताब जेको आहे उन में जॾहिं आयो त उते बि न सिर्फ़ु नौजवाननि जी जेका आहे तरबियत बि कई, उन इदारे खे बि जेको आहे फंडिंग कराई ऐं गॾोगॾु उन जी इमारत खे जेको आहे ठाहिण में जेको आहे अॻिते आंदायूं। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त सहाफ़त रुॻो ईअं न आहे त उते बैठक ठाहे वेही रहिजे, उते माण्हू सुतो पियो हुजे ऐं सिर्फ़ु SP जी हाज़िरी भरे ऐं DC जी हाज़िरी भरे ऐं वॾेरे जो उताक ते वञे, बसि इहा सहाफ़त न आहे। सहाफ़त आहे त माना जेके बि असांजे शहर आहे मिसाल उन जा मसइला ॿाहिराणी जा मसइला जेके उन जी जुरिडिक्शन में अचनि था उन्हनि जा मसइला उन्हनि ते रिपोर्टूं करणु, उन्हनि खे जेको आहे ख़ासि करे उन्हनि इदारनि जे साम्हूं आणणु जेके जिन इदारनि जो आइनी हक़ आहे माना आइनी रोल आहे उन्हनि मसइलनि खे हल करण जो, उन्हनि ताईं पहुचाइणु। त असां ॾिसूं था त आफ्ताब उहा सहाफ़त कई। आफ्ताब खे सिंध जे हेरिटेज विरसे जी जेका मोहबत हुई उहा असां ॾिसूं था त हुन उहा सोसाइटी ठाही, तारीख़ी तौरु जेका आहे उहा तारीख़ी हिकिड़ी सोसाइटी ठाही, मुंहिंजे ख़्याल में चए अब्दुर्रहीब गिरोड़ी अलाए छा अहिड़े क़िस्म जी का सोसाइटी ठाही। त उन में ब्राह्मणाबाद ख़ासि करे जेको असांजो विरसो हो जेको पुराणे ज़माने जो उनखे उजागर करण लाइ हुन इलाही माना कोशिशि कई, कॉन्फ्रेंसूं कराइण जी कोशिशि कई ऐं उन सां गॾु हिते जा जेके अदीब माण्हू हुआ अब्दुल्ला वरिया वारा या ॿिया अहिड़े क़िस्म जा माण्हू हुआ उन्हनि सां गॾिजी उनखे मथे आंदो त जीअं उनजी खोटाई बि थिए ऐं उनखां अलावा जेको आहे असांखे माज़ी जी ख़बर पवे, असांखे माज़ी जी ख़बर पए, छो त माज़ी खे माण्हू विसारे नथो सघे। माज़ी जेको आहे तमामु अहम आहे। तव्हां ॾिसो त यूरोप जो जेको सॼो माना ताक़त जो जेको महवर आहे उहो सिकंदर जे जेको फतुहात आहिनि, सिकंदर दुनिया जो फातिह हो न, उहो ग्रीक जो माना यूनान जो हो। इन करे यूरोप जेका आहे उहो उन यूनान जे जेके वॉरियर्स हुआ या गोरिला हुआ या जेके बि माना उहे माण्हू जेके हुन जा हीरो हुआ उन्हनि ते जेका आहे फ़ख्रु करे थी। ऐं अॼु पावर जेको आहे उहो वेस्ट माना जेको मग़रिब खे जेको पावर मिलियल आहे उहो इन करे मिलियल आहे त जॾहिं खां वठी सिकंदर जेको आहे उहो माना दुनिया खे फ़तेह कयो तॾहिं खां वठी जेको आहे दुनिया जो पलड़ो अञा ताईं कंहिं ॿिए पासे न वियो आहे, उहो अञा ताईं उन मग़रिब वटि बीठो आहे। त इन करे असां ॾिसूं था त तव्हां पंहिंजे मुल्क जे पंहिंजे वतन जे जेके तव्हांजा हाकिम रहिया आहिनि, सुठा हाकिम जेके रहिया आहिनि उन्हनि खे यादि करणु, उनजे माज़ी खे यादि करणु, उनजे विरसे खे यादि करणु जेको आहे इहो लाज़मी आहे ऐं उनखे माना बचाइण बि जेको आहे उन फ़र्ज़ में शामिलु थिए थो। त सहाफ़त जो हिकिड़ो फ़र्ज़ु इहो आहे त उन हेरिटेज खे बचाइण जे लाइ माना उहा कोशिशि वठे, छो त हेरिटेज जा असां वटि इदारा आहिनि, आइनी तौरु इदारा आहिनि, उन्हनि खे फंडिंग थिए थी।
त उहा फंडिंग जेका ॿिए पासे थी वञे उहा उन्हनि खे बचाव लाइ इस्तेमालु थियणु खपे। उनखे केरु उजागर कंदो? ज़ाहिरात साफ़ जो हिकिड़ो कमु आहे। त इन करे आफ्ताब जेको आहे उन रोल खे खयो ऐं उनखे निभायो, पंहिंजे हिसाब सां मुकमल तौर ते निभायो। ऐं टियों जेको टी ॻाल्हि करणु चाहींदुसि उहा मुख़्तसर त आफ्ताब हिकिड़ो माना जदीद इंसान हो, माना हिकिड़ो सेकुलर ऐं जेको आहे माना जदीद तइलीम ते यकीन रखंदड़ माण्हू हो। ऐं उन हिसाब सां असां ॾिसूं था जेकॾहिं हूअ ज़ाहिर आहे हूअ विच उमिरि में ई जेको आहे हूअ शहीद थी वियो ऐं उहे उन्हनि विॻोड़नि में शहीद थी वियो, उन नफ़रत जी बाहि में जेको आहे शहीद थी वियो। जेका नफ़रत जी बाहि अञा ताईं जेका आहे उहा मौजूदु आहे, जेकॾहिं उहा माना ॿरे न पई त बि दुखे पई, अञा ताईं मौजूदु आहे सिंध में। उहा नफ़रत असां ॾिसूं था त मीडिया जे थ्रू कीअं थी असां वटि अचे, फेसबुक जे थ्रू कीअं थी अचे, उहा असांखे अञा ताईं महसूसु थिए थी त उहा मौजूदु आहे। उनखे उहा टांडो जेको आहे उहे धुरियूं जेके आहिनि उहे रखियूं वेठियूं आहिनि भड़काइण वारियूं। त उन्हनि जी हुनर में उहो वीचारो शहीद थी वियो। त उन में आफ्ताब जी उन नस्बुल में जेका शइ शामिलु हुई त ॿारनि खे जदीद तइलीम ॾियणु। उनजो हिकिड़ो छोकिरो तव्हां ॾिठो हूंदो त इंजीनियर माना आहे, माना हिकिड़ो PhD माना आहे पंहिंजे हिन ते माना इल्म जे हवाले सां। ॿियो छोकिरो उनजो सहाफ़त में आहे, आफ्ताब अंजुम जेको आहे उहा सहाफ़त में पंहिंजा त इन करे हुन पंहिंजे पीउ जे नाले खे जेको आहे न सिर्फ़ु पंहिंजे नाले सां रोशन बि कयो आहे, पंहिंजे कम सां बि रोशन कयो आहे ऐं उन खां अलावा जेको आहे उनजी औलाद जेको आहे उहा आला तइलीम याफ़्ता बि थी आहे। त इन हिसाब सां ॾिसूं था असां त हू पंहिंजे सही रस्ते ते हो। जेकॾहिं हू जहिड़ो हुजे हा त आउं सम्झां थो त अञा बि वधीक असांखे जेको आहे हिन सांगड़ जे लाइ वधीक ख़िदमत करे आहे सांगड़ जी, ऐं सांगड़ खे जेको आहे उनजो नालो अञा वधीक जेको आहे रोशन थिए हा, उनजा इदारा जेके आहिनि उहे वधीक बहितर ऐं ख़ूबसूरत हुजनि हा। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जो ऐं हाणे स्टेज तरफ़ हलंदासीं ऐं आउं गुज़ारिश कंदुसि सियासी तौरु इंतिहाई मुतहरिक रहंदड़ असांजे दोस्त ॾुख सुख में गॾु बीहंदड़ ग़रीबनि सां शहरियुनि सां साईं जब्बार जूणे जे खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्याल जो इज़हार कनि। स्टेज ते वेठल ऐं साम्हूं वेठल सभु दोस्तनि खे जेसन ऐं जस ॾियूं था उस्ताद निज़ामाणी साहिब खे, मीर हसन मरी खे, हबीब लीगारी खे, सिंधी अदबी संगत सांगड़ी शाख खे, जंहिं पंहिंजे हीरोइन खे हीरोज़ खे पंहिंजे शहीदनि खे यादि कंदे अॼु 20 तारीख़ जॾहिं उनजा रिश्तेदार अचनि अथव, महरम जा ॾिहाड़ा आहिनि पोइ कंदासीं, पर हीअ बहितरीनु तक़रीब ऐं जंहिंमें तमामु सुठा माण्हू अचनि ऐं सांगड़ी अहम जेके दोस्त वेठा आहिनि त हिन खे जस्मियूं था। साईं अमर लीगारी साहिबु, साईं उस्ताद निज़ामाणी, वली मोहम्मद कासकली, कासिम आदिल तफ़सीली ऐं मीर हसन मरी साहिबु तफ़सीली सॼी ॻाल्हाई विया आहिनि शहीद आफ्ताब जे हवाले सां। त असां त एतिरो चवंदासीं त असां बि जीअं मीर हसन ॻाल्हि कई त असां ॿुधोसीं, नाला ॿुधोसीं। शहीद आफ्ताब निज़ामाणी शहीद थियो 88 जी टाइम में, जॾहिं नसल पस टोले उन्हनि ते दहशतगर्दी हली पई, जॾहिं सिंधी माण्हू सिंधी टोपी अजरक पाए कोन ईंदो, उन टाइम अंजुम आफ्ताब जे वालिद शहीद आफ्ताब निज़ामाणी खे शहीद कयो वञे। त उन खां पोइ डॉक्टर कादर मक्सी खां वठी जेके सिंध जा कॉम्प्रेस लीडरशिप आहे उहे अचनि था, उन तॾे ते अचनि था। इहो उन जे लाइ हिकिड़ो माने मर्तबो आहे जो हिकिड़ो सहाफ़ती, हिकिड़ो सियासी ऐं हिकिड़ो शाइरी ऐं हिकिड़ो वरी अहिड़ा लीडर हुन अचनि ऐं हुते ताज़ियत कनि त चऊं था इहो असांखे फ़ख़्रु हुजणु खपे त असां वटि अहिड़ो हीरो आहिनि जंहिंजे करे असांजा जेके अॼु यादि पिया करे रहियूं ऐं ईंदड़ वक़्तु बि इनशाला असां इनखे यादि कंदा रहंदासीं। महिरबानी। सिंझोरे में जॾहिं बि साफ़ जो नालो ईंदो आहे त ख़ुदारी ने का अच्छाई जो ज़िक्र ज़रूरु थींदो आहे। साफ़ जी दुनिया में इंतिहाई मुतहरिक असीं उनजा थोराइता आहियूं। पाण असां वटि कहीं बि आयो आहे त आउं खेसि गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्याल जो इज़हार कनि। साईं ख़ुदारी नो का अच्छाई। कंहिं शाइर चयो त कमर पारूं पातार में भंवर भरे आकाश इन से निगाड़ी राज़िक रखी रास तंहिं इश्क खे शाबाश जंहिं सभु मोहबती मेड़िया। ऐं इन शाइर सां सिंधी अदबी संगत खे शाबाश ॾियां थो त जंहिं सांगड़ जे हिकु अज़ीम शख़्स जे हवाले सां अॼु प्रोग्राम रखियो। के फ़र्द अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंसां शहर सुञातो वेंदो आहे, पर के वरी अहिड़ा फ़र्द हूंदा आहिनि जंहिंसां कंहिं फ़र्द सां जेको आहे शहर सुञातो वेंदो आहे, कॾहिं कॾहिं त कंहिं शहर सां उहो फ़र्द सुञातो वेंदो आहे। त सांगड़ जेको आहे सो शहीद आफ्ताब निज़ामाणी समेत उन्हनि अज़ीम शख़्सियतुनि जे हवाले सां सुञातो वञे थो। साईं वली मोहम्मद कासकली, उस्ताद निज़ामाणी, मीर हसन साईं, साईं अमर साईं,
या क़ासिम आदिल जेको ॻाल्हायो उन जे मथां ॻाल्हाइणु मुंहिंजे ख़्याल में सिज जे साम्हूं हिकिड़ो ॾींहं वारो कमु हूंदो। बहरहाल आउं हिकु दफ़ो री अगेन जस्ट ॾियां थो सिंधी अदबी संगत खे त जंहिं पंहिंजे हीरोज़ खे अॼु यादि कयो या असां उमेद रखूं था त आईंदा बि इहा जेको तसलसल आहे उहो क़ाइमु रहंदो। असांजे सिंधी अदबी संगत सांगड़ जे ज़िले राब्ता सेक्रेटरी साईं अज़ीम रुंझे खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी बरी जिन बारी आउन जींदी उनरीअ। सभिनी दोस्तनि खे सिंधी अदबी संगत शाख सांगड़ तरफ़ां भलीकार चऊं था जेके हिन असांजे नंढी तक़रीब में शरीक थिया आहिनि। ही असांजी जेका प्रोग्राम या ही तक़रीब जंहिंखे चऊं भले नंढड़ी आहे मुख़्तसर आहे पर ही जंहिं शख़्स लाइ आहे उहो तमामु वॾी शख़्सियत हुयो। आफ़ताब निज़ामाणी मुंहिंजे ख़्याल में जिन दोस्तनि अगरि हुन जूं कहाणियूं पढ़ियूं आहिनि त आउं सम्झां थो त आउं ख़ुशनसीबु आहियां छो त मूंखे इहा ज़िम्मेवारी मिली त हुनजो कमु सहेड़जे ऐं हुनजी कहाणियुनि खे तरतीब ॾिजे ऐं उन्हनि खे कंपोज़ कजे त उनजो कहाणियुनि जो हिकु हिकु लफ़्ज़ पढ़ण जो ऐं उन ते गौर करण जो या उनखे सम्झण जो मौक़ो मिलियो। दोस्तनि ॻाल्हि कई उनजे किताब जी छपाइजी त इहा सम्झां थो त असांजी बदकिस्मती आहे जंहिं ते अफ़सोस बि थींदो आहे त कंप्लीट किताब हुयो, टाइटल ठही चुको हुयो, सभु शयूं हुयूं, सिर्फ़ु उनजी प्रिंटिंग थियणी हुई ऐं उहो पब्लिशर वटि हींअर बि पियो आहे। उनजी अधु पेमेंट बि थियल हुई, 35,000 ताईं जी लॻभॻि उनखे पेमेंट बि थियल आहे पर सिर्फ़ु इहो त हुनजो अंजुम आफ़ताब जी सुस्ती जे करे हिते अगरि हुजे हा प्रोग्राम में त इहा हुन सां रूबरू शिकायत कयूं हा त बाक़ी हुनजो थोरो कमु हुयो जेको हुन सां जेका हुनजी कमिटमेंट थियल हुई पब्लिशर सां पेमेंट जी उहा अगरि हू करे हा त किताब जो बाक़ी हिकु ॾींहं जो कमु बि कोन हो ऐं किताब असांजे हथनि में हुजे हा हींअर। ऐं छो त उन ॻाल्हि खे 4 साल गुज़री चुका आहिनि। हाणे 4 साल में जेको वरी महांगाई थी आहे, पने जो रेट तब्दील थियो आहे त हाणे वरी हू रेट ते कोन था ठहनि त जेका कमिटमेंट थी हुई त ज़ाहिर आहे उहो पब्लिशर चए थो त मूंखे हुनखां थोरा वधीक ॾियो, पनो महांगो थी वियो आहे। बाक़ी PDF में उहो मूं वटि मौजूदु आहे, अगरि हू हुनजा जेके वारिस आहिनि उहे इजाज़त ॾींदा त ज़रूरु पोइ दोस्तनि सां शेयर करे सघिजे थो या सिंध सलामत या ॿियूं जेके वेबसाइट्स आहिनि डिजिटल उन्हनि ते उनखे पब्लिश करे सघिजे थो। बाक़ी उन जूं जेके कहाणियूं हुयूं आउं सम्झां थो त जेको आफ़ताब जो जंहिं जमायत सां तालुक़ु हुयो उहा पंहिंजे उसूलनि ऐं ज़ाब्तनि में इंतिहाई सख़्तु सम्झी वेंदड़ हिकिड़ी जमायत आहे पर उन्हनि सभिनी शयुनि जे बावजूदु हुन जंहिं बहादुरीअ सां, जंहिं बोल्डनेस सां हिकिड़े आम माण्हूअ जा मसाला उनजो जेके कहाणियुनि जा जेके मरकज़ी किरदार आहिनि उहो होटल जो बेरो बि आहे त मज़दूर बि आहे त हारी बि आहे। उन जे कहाणियुनि में असांखे सिंधू दरिया हिकिड़े किरदार जी सूरत में मिले थो, उन जे कहाणियुनि में असांखे राजा ॾाहर हिकिड़े हीरो जी सूरत में मिले थो, उन जे कहाणियुनि में असांखे ब्राह्मण आबाद जी तारीख़ मिले थी। उन जे समूरियुनि कहाणियुनि में असां वटि जेके सियासी मसइला आहिनि उन्हनि जो उन तरह सां जेको आहे सो उन टार कयो आहे त उहो हर माण्हू उहो पाण सां उनखे रिलेट कंदे महसूसु कजे थो। हुन उहे कहाणियूं 80 जे ॾहाके में लिखियूं, 90 जी शुरूआति में लिखियूं, हुनजी शहादत ताईं हू हिनजो हिकिड़ो मुतहरिक अदबी किरदारु रहियो, न सिर्फ़ु हिकिड़े लेखक जी हैसियत में पर हुनजी जेका राब्ताकारी हूंदी हुई पंहिंजे उन वक़्त जे अदबी हलकनि सां, अदीबनि सां, सहाफ़ियुनि सां, उन्हनि ताईं जेका हुनजी पहुच हूंदी हुई त उहा उनजो हिकिड़ो उन मां ज़ाहिर थिए थो त हू केतिरो सरगर्म ऐं हिकिड़ो मुतहरिक माण्हू हुयो। ऐं हुन जूं जेके कहाणियूं आहिनि उहे इंतिहाई उहे प्रोग्रेसिव या तरक़ी पसंदि आहिनि। उन जेका पंहिंजी टेक्निक इस्तेमालु कई आहे उन मां लॻे थो त अगरि हुनखे अगरि थोरो टाइम मिले हा, ज़िंदगी मिले हा त हू शायदि सिंध जे सिफ़े अवल जे कहाणीकारनि में हुनजो नालो ज़रूरु हुजे हा। छो त हुनजी जेका कहाणीअ जे जेका फ़नी हवाले सां हुनजी जेका गिरप हुई या हुनजी जेका ॿोली हुई उहा तमामु घणी मज़बूत ॿोली आहे। ऐं ॿियो इहो आहे त हुनजो जेको लिखण जो जेको अंदाज़ हुयो उन में हू मौज़ू जे हिसाब सां पंहिंजो उनखे फ़न खे या हुनजी टेक्निक खे उनखे हू तब्दील कंदो रहंदो हो। अगरि हिकिड़े आम माण्हू जी कहाणी लिखणी आहे, हिकिड़े हारी नारी जी कहाणी लिखणी आहे, का औरत आहे जेका वॾेरे जी ज़्यादतुनि जो शिकार थी वञे त उते उन वॾेरे जे किरदार खे कीअं ज़ाहिर करिणो आहे, उते ॿोली कहिड़ी इस्तेमालु करणी आहे। सिंधू दरिया आहे जेको पंहिंजे सोकाड़े जी जेका शिकायत करे थो, उहो जेको आहे पाणीअ जी खोट जी शिकायत करे थो त उनजी जेका कैफ़ियत आहे उहा हू कीअं बयानु करे थो। ब्राह्मण आबाद जी जेका तारीख़ आहे, ॿाहिरियां हमलावर अचनि था, उन ते हमिलो कनि था, उनजी भञराह कनि था, उते जेको क़तलाम थिए थो जेको उनखे हू जेको बयानु करे थो, उनजी किरदारनि जी जेका कैफ़ियत खे हू बयानु करे थो। त उहे सभु जेके मसइला आहिनि उन वक़्त जा मसइला वरी असां जॾहिं हींअर पढ़ूं था त असांखे ईअं लॻे थो त जेको इहे
कहाणियूं ताज़ियूं लिखियूं वियूं हुजनि या इहो जेको वाक़ियो आहे उहो जेका ज़ुल्म आहे, ज़्यादती आहे हिकिड़े वॾेरे जी, हिकिड़े सियासतदान जी, हिकिड़े सरमाएदार जी, या ओवरऑल जेका असांजी मुल्की सूरत हाल आहे या आलमी सूरत हाल आहे, उहे सभु शयूं असांखे हींअर बि महसूसु थियनि थियूं। उहे सभु मसइला साॻिया आहिनि जिन खे असां भोॻींदा अचूं था ऐं असां ॾिसंदा अचूं था, असां महसूसु कंदा अचूं था आहियूं पंहिंजे कलम सां उनखे हिकिड़ी तारीख़ जो हिसो करे वियो। ॿ नंढड़ा किताबचा हुनजा जेके अणलभ आहिनि, किन दोस्तनि वटि अगरि हूंदा त ज़रूरु उहो हीरा ऐं अर्पना, उन्हनि में उहे ॾिसी सघनि था या उन्हनि खे महसूसु करे सघजनि था त हुन माण्हू असांजे मसइलनि खे, असांजे किरदारनि खे कहिड़ी तरह सां पेश कयो आहे। ॿियो ऐं दोस्तनि खे, छो त हिते असांजा ही नवां दोस्त बि कुझु शरीक थिया आहिनि, कुझु असांजा सहाफ़ी दोस्त बि आहिनि। असां जॾहिं बि का अदबी संगत जे तरफ़ां का सरगर्मी कयूं था, उहा फेसबुक वग़ैरह ते अचे थी, त हेठि हुन में तमामु घणा नेगेटिव कमेंट्स इहे हूंदा आहिनि त भाई ही अजारादारी आहे, ही कुझु माण्हू हिन ते मख़सूस कब्ज़ो कयो वेठा आहिनि ऐं ही ॿिए खे अचणु कोन था ॾियनि। त मुंहिंजे ख़्याल में हिते केरु वेहे थो त ही कॾहिं बि दरवाज़ो बंदि थियल तव्हांखे कोन मिलंदो। हिते अदबी कचहरियूं थींदियूं रहनि थियूं, हिते सियासी कचहरियूं थींदियूं रहनि थियूं, हिते आम माण्हू हारी नारी मज़दूर ग़रीब पोरियत ईंदा रहनि था, उन्हनि जा जेके मसइला पंहिंजा बयानु कंदा रहनि था, उन ते वसा हर असांजा जेके बि दोस्त वेठल आहिनि उहे पंहिंजो आवाज़ु बुलंद कंदा रहनि था। त अदबी संगत जेको आहे सो सिर्फ़ु इहो न आहे त उन लाइ जेको आहे सो को अदीब आहे, लेखक आहे, लिखी सघे थो, पढ़ी सघे थो, उहो ई उनजो में अची सघे थो या शिरकत करे सघे थो। ही बिल्कुलु हिकिड़ो न्यूट्रल गैर सियासी ऐं हिकिड़ो खुलियल फोरम आहे। केर बि दोस्त हिननि जी तक़रीबुनि में, गरजाणियुनि में, प्रोग्रामनि में शिरकत करे सघे थो। उन ते कंहिं बि क़िस्म जी का पाबंदी कोन्हे, केरु उनखे मना कोन थो करे। त असां दोस्तनि खे ज़रूरु इनवाइट कंदासीं त ही सभिनी दोस्तनि जे लाइ हिकिड़ो हाइड पार्क टाइप आहे त हिते अचो, तव्हां वेहो, पंहिंजा मसइला ॿुधायो, पंहिंजी ॿियनि जूं ॻाल्हियूं ॿुधो, हिकिड़े सियासी ऐं समाजी अमल में तव्हां शमूलियत अख़्तियार कयो। ख़ासि तौर ते हींअर असांजा जेके शहरी ऐं समाजी मसइला आहिनि उहे तमामु घणा वधी विया आहिनि। हिते को कंहिं बि मसइले जे हवाले सां जेको मुज़ाहिरो कजे थो या के बि दोस्त हूंदा त उहे 8-10 बीठल हूंदा। जब्बार जोने जो तव्हांखे हर जॻह ते नज़र ईंदो, क़ासिम आदिल हूंदो, हबीब हूंदो, मीर हसन हूंदो, इहे 5-6 दोस्त तव्हांखे को मुज़ाहिरो करिणो आहे, को मसइलो आहे, का तक़रीर करणी आहे, त इहे ई माण्हू। पर हिन शहर जी जेका आबादी आहे उहा उन मसइलनि खे केतिरो भोॻे थी। एम ए जना रोड जी जेका हींअर म्यूनिसिपल कमेटी वारा हालत कयो वेठा आहिनि, जेके गटरनि जूं गप कढी जेका हुन रोडनि रस्तनि ते रखी छॾी आहे, शहर जी जेका पाणीअ जी खोट जी सूरत हाल आहे, सफ़ाई जा मसइला आहिनि, इहे सभु जेके असांजा मसइला आहिनि, असां उन्हनि ते कन लाटार कंदासीं, असां उन्हनि ते ख़ामोश रहंदासीं त कोई फ़रिश्ता अची उन्हनि खे हल कोन कराईंदा। ही जेके बि ऑफिसर आहिनि, जेका ब्यूरोक्रेसी आहे, उहा असांजे अॻियां जवाबदाह आहे। त असां सभिनी दोस्तनि खे इहो बि सॾु ॾींदासीं त न सिर्फ़ु जेके आहे सो असांजा सियासी मसइला, पर असांजा जेके समाजी मसइला आहिनि उन्हनि ते मुतहरिक थियो, दोस्तनि सां राब्ताकारी कयो, गॾिजो ऐं पंहिंजे मसइलनि ते हिकिड़ो गॾिजी हिकिड़ो मज़बूत आवाज़ु उथारियो। त इहो असांजो हिकिड़ो पंहिंजे लाइ ऐं असांजे ईंदड़ नसुलनि लाइ जेको आहे सो हिकिड़ो सुठो अमल हूंदो। असां शहीद आफ़ताब खे इन लाइ यादि पिया कयूं या हींअर उनखे इन लाइ भेटा पिया पेश कयूं, हुनजी शहादत खे एतिरा साल गुज़री वञण खां पोइ हू असांजे लाइ इन करे अहम शख़्सियत आहे त असां सम्झूं था त हुन असां लाइ जदोजहद कई, हुन असांजे लाइ आवाज़ु उथारियो, हुन असांजे मसइलनि खे बयानु कयो। त अहिड़ा माण्हू आहिनि उहे तारीख़ में हमेशह ज़िंदा रहंदा आहिनि। बाक़ी ज़िंदगी आहे, हर कंहिंखे मरणो आहे, ख़तमु थी वञिणो आहे, पोइ मिटीअ जे हवाले थी वञिणो आहे। तंहिंजे करे अगरि माण्हू पंहिंजो नालो, पंहिंजो किरदारु ज़िंदा रखणु चाहे थो त उन लाइ ज़रूरी आहे त पोइ पंहिंजो अहिड़ो ई सरगर्म किरदारु अदा करे जहिड़ो शहीद आफ़ताब निज़ामाणी अदा कयो। आज़ीम साईं महिरबानी। असीं सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी तौरु दोस्तनि खे दावत बि ॾींदुसि त जॾहिं बि गरजाणियूं थियनि थियूं, असां प्रोग्राम को ठाहियूं था, उन ते फेसबुक ते बि रखूं था, असांजा दोस्त शरीक थियनि था। जेकॾहिं भरपूर शिरकत कंदा त असांखे बि ख़ुशी थींदी ऐं उन्हनि खे बि सिखण लाइ कुझु न कुझु मिलंदो। सियासी तौरु सरगर्म ऐं समाजी तौरु जेके बि मुतहरिक माण्हू आहिनि उहे असांजे प्रोग्रामनि में शरीक थींदा रहनि था ऐं मीडिया पारां असीं मीडिया जे दोस्तनि जा बि थोराइता आहियूं, उहे बि कवरेज ॾींदा रहनि था। ऐं जेका आउं रिकॉर्डिंग कयां पियो त उहा वॉइस ऑफ सिंध लंडन रेडियो तां बि नशर थींदी ऐं उन सां गॾो गॾु वेब टीवी आहे, उन तां बि जीअं जो तीअं इहे तक़रीबूं असीं नशर कंदा रहूं था। असीं उन्हनि जा बि थोराइता आहियूं। ऐं हाणे आउं सदारती ख़िताब लाइ सॾींदुसि असांजे सीनियर साथी सिंधी अदबी संगत में इंतिहाई मुतहरिक रहंदड़ ऐं ख़ासि तौर ते किताबी मेला लॻराए शऊर पखेड़ींदड़, त न सिर्फ़ु सहाफ़त में पर सियासी तौरु, समाजी तौरु हुनजो इंतिहाई अहम किरदारु आहे। साईं आजिज़ मंगी खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं आजिज़ मंगी वारा उन दौर जा शाहिद आहिनि जॾहिं शहीद आफ़ताब निज़ामाणी वारनि सहाफ़त कई पए। सभ खां अॻु में संघ जो थोराइतो आहियां, दोस्तनि मूंखे इज़त ऐं मान ॾिनो
ऐं दोस्तनि जी महिरबानी। सिंधी अदबी संगत सांगड़ शाख सिंध जे उन्हनि चंद शाखुनि मां अहम शाख आहे जेके पंहिंजे उसूल ऐं आइन मूजिबि जेके सरगर्मियूं कनि था ऐं हीउ अॼोकी गॾिजाणी हुनजो हिकिड़ो हिसो आहे। ऐं अॻिते ॻाल्हाइण खां अॻु में इहा ई दोस्तनि खे वरी गुज़ारिश कंदुसि त सिंधी अदबी संगत सांगड़ शाख हिन प्रोग्राम खे जीअं दोस्तनि ॿुधायो त राति ख़्यालु आयो दोस्तनि कयो आहे ऐं इहा भली ॻाल्हि आहे, पर इनखे पंहिंजे जेको सालियानो शेड्यूल थिए थो अदबी संघ जे जेके कारोबारी कमेटी करे थी, जेके हिकु ॿ टे वॾा प्रोग्राम अदबी संघ साल में करे, उन में हिन खे माना शामिलु करे त वधीक बहितरु आहे। जो हीउ लहिणे दो शहीद आफ्ताब जो असांजो सम्झो कर्ज़ु आहे ऐं अदबी संघ कंदी रहंदी आहे, ईअं कोन्हे अदबी संघ शाख शिकायत कान्हे। सिंधी सांगड़ शाख माज़ी जे सेक्रेटरियुनि दोस्तनि कयो आहे, वेझर में त अदबी संगत शहीद आफ्ताब कॉन्फ्रेंस कई वॾी, जेके सिंध जा दोस्त आया, ईअं कोन्हे हुनजो किरदारु अदा कयो। एॾो वॾो प्रोग्राम करण खां पोइ उन तसलसुल खे मुंहिंजी गुज़ारिश उहो तसलसुल क़ाइमु रहे, तसलसुल जेको आहे उन क़ाइमु रखिजे बहितरु आहे। शहीद आफ्ताब जो जीअं दोस्तनि ॿुधायो त तमामु वॾो किरदारु आहे। ऐं सम्झां थो जो मुख़्तसर चइजे त शहीद आफ्ताब जो किरदारु सियासत सहाफ़त ऐं अदब जो संगम हो। इन्हनि मां हूअं त हुनजा ॿिया इलाही पहलू आहिनि, इन ते हुनजो इलाही माना कमु कयल हो। हींअर जीअं असांखे रोज़गार जा मसाइला आहिनि, उन वक़्तु बि ज़ाहिर आहे हुन सां बि मसाइला हुआ। असां हुनखे त जॾहिं ख़ुशहाल थी वियो तॾहिं ॾिठो, ऐं गुरबत जो ज़मानो जीअं वलीमंद ॿुधायो, ॿिया दोस्त ॿुधाईंदा आहिनि, पाण ॿुधाईंदो हो त तमामु जीअं पूरा दोस्त वेठा आहिनि, अहिड़ो ई ॾुखियो दौर में हुन पंहिंजो वक़्तु गुज़ारे ऐं वॾी जिदोजहद पंहिंजे किरदार सां, पंहिंजे ज़ात सां, पंहिंजे घर सां वॾी माना महिनत करे पंहिंजो मक़ाम हासिलु कयो। ईअं कोन त हुन शॉर्टकट रस्तो अख़्तियार करे उहो अॻिते आयो, पर हुन बाक़ाइदे जीअं पोरतनि माण्हू महिनत कई, ईअं हुन पंहिंजो महिनत करे ऐं पंहिंजो किरदार खे क़ाइमु रखियो, पंहिंजी सहाफ़त खे, अदब खे। जीअं अॼुकल्ह घणे क़दुरु जेको ॾिसूं था त उहो जीअं ॿियो विकिरे जो माल आहे, इहे सहाफ़त सियासत अदब जो विकिरे जो माल थी वियो आहे। माण्हू हुन मां कई ज़ाती फ़ाइदा वठनि था, पर उहो ॾुखियो दौरु मार्शाला जो दौरु, ख़ासि तौर ते ज़िया जो दौरु, उन दौर में जेको मूं ॾिठो वेझो थी आफ्ताब साहिब खे, इलाही माना यादूं ॻाल्हियूं आहिनि हुन जूं जेके वेही कजनि। ऐं हुन जेके सहाफ़त जी पासे थोरे ते अदब जे पासे ते जॾहिं ऐं थोरो इहो ॻाल्हाइनि जेके यादगिरियूं, हूअं त हुनजूं इलाही शयूं आहिनि, पर यादगिरियूं जेके हुन जूं अॼु वेठा आहियूं सारूणियूं, दोस्तनि चयो सारूणियूं, हा साईं, उहे शयूं अदबी संगत सांगड़ शाख जी जेका शुरूआत थी दोस्तनि, जेके पुराणनि खे त ख़बर आहे, वलीमंद उन टाइम में पुराणो हो, ऐं त उहा एलिमेंट्री स्कूल सांगड़ में हुनजी शुरूआत थी 1978 में। 78 में जॾहिं साईं अलावा राय उते सिंधी जो उस्तादु हो, उते जेका शुरूआत अदबी संघ जी थी, उन टाइम में गिरोड़ी साह संगत क़ाइमु हुई सांगड़ में। आफ्ताब निज़ामाणी वारनि जी गिरोड़ी साह संगत, लाइब्रेरी जेका हीअ हुई उन में इजलास थींदा, तॾहिं बि क़ाइमु हुई, उन में बि असीं ईंदा हुआसीं। उन टाइम में जेका सिंधी अदबी संगत उते क़ाइमु थी, त उन वक़्तु आउं बि ट्रेनिंग स्कूल मिठियाणी में शुरूआत में हुयुसि, ऐं साईं राशिद मोराई अदबी संगत उहा मूं ॾिठी, मोरे जी अदबी संगत, उनजो डिसिप्लिन, उनजी तनक़ीद, नए माण्हू ते जीअं अॼुकल्ह छोॾा था दोस्त घणा लाहींदा आहिनि, चवंदो आहियां अदबी संघ को ईंदो आहे, त उन वक़्तु नओं को अदीब कहाणीकार या शाइर आयो, उनखे त एॾी नेकी कंदा हुआ, चइबो त ॼाइज मां को लेखक आहे, अहिड़ो हुनखे माना अॻिते आणींदा जीअं उहो भॼी न वञे, माना अहिड़े अंदाज़ सां हुनखे उन वक़्तु असां बि तॾहिं न हुआसीं, हाणे तॾहिं मैट्रिक पास करे माना वियोसि, इंटर में तॾहिं पढ़ंदो हुउसि, मूंखे मास्तरी मिली तॾहिं वियोसि। असांजी बि कची फिकी शाइरी, मुंहिंजी माना शुरूआती शाइरी इन क़िस्म जी हुई त मानो मिली त सॼण तुंहिंजे सिक हिन हाल कया, मिली बि मंगी चवे करे कूब मिठा, त जान जिगरे हॾा साफ़ त सदके कया। इन क़िस्म जे शाइरी खे बि जेको हो माना वॾो एॾो माना चवंदा वॾो बहर वज़न में आहे, हीअं आहे हूअं आहे, अलाए माना उहो अहिड़ियूं टेकूं ॾींदा हुआ। उन वक़्तु असां इलाही टाइम माना कई, पर पोइ अॻिते अहिड़ी जेको सियासत जे जहान में घणो काहे पियासीं, पोइ उन रस्ते खां कुझु हटी वियासीं। उते ई जीअं आयासीं त साईं वारा राशिद वारनि जेका अदबी ॾिसी आयासीं, हिते जी उहा क़ाइमु कईसीं। हालांकि ज़रूरत उन कोन हुई, जेका मुतहरिक गिरोड़ी साह संगत एॾी मुतहरिक की जो उनजी ज़रूरत कान हुई,
पर असांजी उते जेका तरबियत थोरी थी त पोइ उते साईं अलवराय उदासी स्कूल में उस्ताद हो, साईं फैज़ मोहम्मद मेमन प्रिंसिपल हो, उहो ख़ुदि अदीब हो हाला जो, साईं ग़ुलाम सूरो सकण जो उहो ख़ुदि अदीब हो। माना इन क़िस्म जा साईं ग़ुलाम हैदर ज़रदारी उते राग जो उस्ताद हो। हाणे साईं असांखां कम अॻे ज़रदारी साहिबु अची वियो त उते माना राग जो क्लास थींदो हो। ऐं माना उते बि उन क़िस्म जो माहौल पोइ उते अदबी संगत जेका थी ऐं साईं अलवराय सां साईं सां प्रिंसिपल सां मूं ॻाल्हि कई त हुननि वॾो हिमथायो जो न हिमथाईंदा त हिते अदबी संगत राग हिते उस्ताद तव्हां न कयो, पर हुन बाक़ाइदे माना प्रिंसिपल साईं वारनि वरी हिमत वधाई कई, असां शाख हुते क़ाइमु कई ऐं उन शाख में माना इलाही पुराणा दोस्त इसाक मंगरियो हो, मरहूम असांजो दोस्त हो, अस्करी साहब वारा बि ईंदा हुआ ऐं साईं वलीमंद बि हूंदो हो, साईं मीर हसन हो हाणे हा, ऐं सभई काज़ी मुमताज़ भाउ इसाक साहिब भाउ जेको कहाणीकार गुज़ारे वियो, इलाही दोस्तनि जो हल्को थिए वॾी जीअं अॼु मूंखे हीअ गेदरिंग यादि आई। माना हेतिरा दोस्त गॾु थींदा, उस्ताद सभु ईंदा ऐं ॾाढी बहितरीनु गॾिजाणी थींदी शुरा जेका अदबी संगत जी थी। उनखां पोइ जेको तसलसुल अदबी संगत जो क़ाइमु थियो, न त शाखूं थी पुराणी संगत आम पुरा शुराती मेंबर अदबी संगत शाहपुर चाके जो 74 में 73-74 में उहा संगत कुझु वक़्तु हली बंदि थी वई। पोइ अदबी संगत शदातपुर में बसि कॉलेज में पढ़ंदो हुउसि, उहा बि अॻिते हली संगत कोन तसलसुल क़ाइमु कोन रहियो। हिते जेका तसलसुल जेको माना अॼु ताईं क़ाइमु रहियो अदबी संगत जो, त इहो अदबी संगत जो माना उन्हनि दोस्तनि जो बुनियादी पोरियो हो। पोइ अॻिते हली आफ्ताब जेको असांजे गॾिजण में ईंदो पोइ माना हुन में शामिलु थियो। मूं आफ्ताब जी ॻाल्हि उहा ते अदबी संगत जी इलेक्शन हुन दौर में जेका थी 1984 में 10-12 साल सिंधी अदबी संगत 73 खां पोइ यकी मर्कज़ जेको मुतहरिक कोन हो, ताज बलोच तॾहिं सेक्रेटरी हो, पोइ हुन विच में हालतूं अहिड़ियूं हुयूं इलाही हुन सबबनि कान थी। पोइ वरी तहरीक हली बाक़ाइदे त हुन में सभु दोस्त शामिलु हुआ, आफ्ताब वारा बि संगत ताज जो हुनजी अॻुवाणी बि कई ॿिया दोस्तनि। पोइ नई सही चूंड थी 83 में प्रेस क्लब ख़ैरपुर में चूंड थी, हितां वियासीं तॾहिं आउं हिते सेक्रेटरी हुयुसि ऐं काउंसलर मूंखे यादि थो कोन थो शहीद आफ्ताब हो तॾहिं, ऐं शहीद आफ्ताब तॾहिं मर्कज़ी ख़ज़ानची ते बीठो जेका बाडी थी अनवर पीरज़ादो उन में माना जेको हुनजो पैनल हो उन में हो ऐं ॿिए पैनल में ताज जो हो। हाणे न हो शमसूर कोन हो, शमसूर पोइ घणो पोइ आयो। पोइ असां हितां रेल में वियासीं, मूंखे यादि आहे साईं मीर हसन भलियो असीं माना बाक़ाइदे टोलो करे वियासीं। आऊं तॾहिं हो त तॾहिं आऊं चवां त माना हाणे महसूसु कयूं था तॾहिं असां कॉम्परस लॾे में वियासीं, हुनखे ताज जो असरु घणो हो। असीं ताज जो सां माना आऊं जेको हुन सां गॾु हुउसि तॾहिं शाखूं 2-3 हुयूं सां गॾ में घणियूं कोन हुयूं। असां उते वियासीं ऐं शहीद जे साम्हूं अली नवाज़ फुल दोस्त हो हाला शाख जो, हाला में हूंदो उहो हुन जे साम्हूं हो। ऐं पोइ इलेक्शन थी ॾाढी ज़बरदस्त उते ऐं पोइ हुन में शहीद हुन इलेक्शन में पैनल खटे हो ताज जो ऐं वरी साॻियो मोटियासीं। हितां त खिलंदा वियासीं गॾु, पर परियां अचण खां पोइ थिए थो वक़्ती तरह। पोइ हिते मूंखे यादि आहे उन खां पोइ जेका इलेक्शन थी 84 में 84 में इलेक्शन जेका असांजी वॾी इलेक्शन जेका तमामु वॾी इलेक्शन थी सिंधी सांगड़ शाख जी 84 में उन में वॾो मुक़ाबिलो थियो। पोइ भर्ती थी उन ते मूंखे यादि आहे, पोइ भर्ती थी बाक़ाइदे मुंहिंजे मुक़ाबले में माना पोइ दोस्तनि भर्ती कई ऐं पोइ इलाही दोस्त माना आया। पोइ उन इलेक्शन में मुंहिंजे साम्हूं बीठो हरी आज़ाद, हा बीठो हरी आज़ाद जेको हो इलेक्शन में बीठो। उन में माना सभु दोस्त मां वॾो माना जीअं इलेक्शन ई जान थींदो आहे सियासी इन क़िस्म जो माहौल हो प्रेस क्लब में थियो। पोइ हा इलेक्शन सां ई थी पोइ असां पोइ हथु खयों, हाणे अहिड़ो माहौल थी वियो जो असांजे सॼे पैनल हथु खयों भाउ ठीकु आहे असां ऐं टाइम ते दोस्तनि विच में चयो। पोइ हरी आज़ाद थियो आहे, टीम थी मथां मार्शल जो हुअं ई दौरु हो। पोइ वॾियूं पेशियूं थियूं, पोइ शहीद आफ्ताब जी सभिनी जी सबरीमल्टी कोर्ट में पेशियूं थियूं इलाही। पोइ वॾो माना किसो आहे, सभई अदबी संगत जा दोस्त इलाही माना हुन में पेश थिया। पोइ हरी आज़ाद जेको रिकार्ड वरी सॼो 3-4 महीननि खां मूंखे ॾेई वियो त तव्हां अॻिते किसे खे। पोइ वरी उन माहौल में थोरी सरगर्मी थी, पर पोइ वरी बि हुनखे असां दोस्तनि हलायो। पोइ वरी बख़्शण जो दौरु आयो, पोइ ॿियनि दौरनि जो, पोइ वरी उस्तादनि लॾे बि संगत आई। माना उन सॼे दौर में माना अदबी संगत जेका आहे अहिड़े ॾुखिये दौर में बि एक्टिव रही। शहीद आफ्ताब जो वॾो किरदारु हो हुन में, प्रोग्राम थींदा ऐं तमामु हुन माना, पर उहा पोइ हुन ॻाल्हि विसारे छॾी असांजी। पोइ वरी प्रेस क्लब में जो थियासीं, साहबत में आयासीं, असांजी जेका पोइ वरी वेझड़ा बि थी। उन वक़्त जा नज़रियाती जेके जहिड़ा हूंदा हुन में बि माना अॼुकल्ह जा जेके ॾिसंदा जीअं चांडिया मक्सी दोस्त थिया था वतन, ईअं कोन हो।
ईअं कोन हो, माना बहस थींदा, नज़रियाती वॾा बहस थींदा, कचहरी थींदी, वेबो मुतमिन कबो, ईअं कोन अथनि। माना कचहरियुनि जा दोस्तनि जा पाण में रोज़ु शाम जो 2 ॾींहं 3 ॾींहं माना वरी किताब पढ़बा, किताब पढ़ी पोइ अचिबो, ईअं कोन हो त माना ईअं बहस ते पोइ वरी बहस करे कचहरी करे। इहा इन क़िस्म जी बुनियादु विधा आहिनि दोस्तनि। इन जे करे ई अदबी संगत जेका अॼु जी इहो तसलसल जो काइम पियो रहे, साईं अलवर आयो, अस्करी साहब वारा या शहीद आफ़ताब, उन वक़्त जा जेके या मुमताज़ काज़ी वारा जेके दोस्त आहे, उहे रुॻो सांगड़ ताईं कोन हुआ, पर वॾा प्रोग्राम शहीद आफ़ताब जेके थिए हैदराबाद में कराया। संदि जेका इंश्योरेंस ऑफिस जेका वॾी मन चई, उहा त माना वॾो मर्कज़ हुई, 2 मर्कज़ आहे सांगड़ में। उन टाइम में अदीबनि जा, शाइरनि जा, साहिबनि जा हिकिड़ो हूंदो शहीद आफ़ताब जा ऑफिस, ॿी हूंदी अलफ़करा प्रेस क्लब। पोइ शहीद आफ़ताब जी शहादत खां पोइ वरी इहो सॼो थियो अलफ़करा ॾे मुतवजो, पोइ दोस्तनि जो घणो अचणु वञणु, उहो तसलसल जो उहो क़ाइमु तॾहिं रहियो। ऐं मुंहिंजे जो मक़सदु इहो त जीअं शहीद आफ़ताब हिकिड़ो फ़िक्री नज़रियाती माण्हू हो, अहिड़े हुनजे फ़िक्र सां तइल्लुक़ हो। कामिर जाम साकी वारा वटि वेठा हूंदा, साहिब बिलू नज़रियाती माण्हू सभु ईंदा, तव्हां ओड़े सां गॾु ॾुखिये माहौल में उनखे रहणु, उन सां हलणु केॾो ॾुखियो, पर इहा हुनजी हिकिड़ी तरबियत हुई। ऐं पोइ उन खां पोइ वॾो हल्को पैदा कयो। ऐं उनजो चवण जो मक़सदु इहो त इन फ़िक्री क़िस्म जी जेका सोच आहे, जेको नज़रियो आहे कहिड़ो बि, उनमें वॾी ताक़त आहे। उहा जीअं हिकु रांजू लखा था भट, उन ते हिकिड़ो शहीद आफ़ताब हो, असांखे उन ते ॿियो कोन सुझो। हुनजा पंहिंजा ख़ुदि ॿिया साहब बि हुनजे ख़िलाफ़ु लिखंदा। मरम आफ़ताब, मरम हयात निज़ामाणी हुनजे ख़िलाफ़ु इलाही लिखियो। ॿिया खोड़ जेके आहे हुनजे हल्के आहे दोस्त, इन क़िस्म जी सरगर्मियुनि जे करे तमामु घणो हुन ते माना लिखियो। उन दौर में हुन पंहिंजो अदब खे बि टाइम ॾिनो, सहाफ़त खे बि टाइम ॾिनो, ऐं मुतहरिक रहियो, सियासी तरह मुतहरिक रहियो। सच करे पियो सांगड़ में उन दौर में सियासी तरह मुतहरिक रहणु, जॾहिं त माना अनवर महमूद निज़ामाणी जो माण्हू पोइ ते हटी वियो, जेको पंहिंजो वॾे क़िस्म जो उन खां सीनियर माण्हू। त शहीद आफ़ताब निज़ामाणी जे दौर में तमामु वॾो मुतहरिक किरदारु अदा कयो। सहाफ़त में हक़ीक़त में असीं शामिलु न थियूं आहे। उन वक़्त जी सहाफ़त जेका आई, जेका दोस्त ॿुधाईंदा, सांगड़ प्रेस क्लब में असां खां अॻे त कीअं हो, आउं सांगड़ प्रेस क्लब में जॾहिं सांगड़ हिते आउं लॾे आयुसि, फ़क़ीर मोहम्मद रहीम में जॾहिं शहीद थी वियो, उन खां पोइ मूंखे हुन औलाद लॾाए आयुसि, त उन वक़्तु माना अलफ़करा अख़बार में प्रेस में माना अचणु, घिरणु, विहणु, माना उन वक़्त जो वॾो माना ॾुखियो मसइलो। उते बाक़ाइदे 6 महीना केरु ईंदो कोन, केरु अचे थो, केरु वञे थो। उन दौर में असीं आयासीं उते अलफ़करा प्रेस ते। उन दौर में आफ़ताब निज़ामाणी वॾो अलफ़करा में वॾो कमु कयो, हुनजो वॾो कमु हो। जुदा ॻाल्हाइजे, उन दौर में जॾहिं आयो त अलफ़करा में त न्यूज़ एडिटर हो, अया सिंधी हो, ऐं शहीद आफ़ताब निज़ामाणी हुते न्यूज़ एडिटर। अलफ़करा तॾहिं बाई वीकली थी वई, 3 ॾींहं निकिरंदी, वॾो उन माण्हू जो उन में अदबी सुओ, कालम लिखणु पढ़े सभु शयूं। आफ़ताब खां असां इलाही शयूं हुते माना सिखियूं। जे कचहरी में त असीं सिखंदा हुआसीं, आफ़ताब जी कचहरी लाइ विहंदो, हू मूडी अदीब कोन हो, मूडी साहब ई कोन हो। हुन में माना आफ़ताब आयो त टहिकड़ा ई टहिकड़ा हूंदा, आफ़ताब जी वेठो त माना सॼा मूड चेंज थी वेंदा। माना हर क़िस्म जी माना तबियत मज़ाज माण्हू हो उते। उन दौर में जीअं दोस्तनि ज़िक्र पियो कयो त आर्ट सर्किल हो, प्रेस क्लब हेठां आर्ट सर्किल। माना हुन जेके बि समाज खे अॻिते वठी वञण लाइ जेके बि शोभा, उन सभिनी खे हुन अॻिते सपोर्ट कयो। पोइ उन दौर में तव्हां सोचियो हिकिड़ो माण्हू। ऐं हींअर असीं केतिरा आहियूं जेके चऊं था हुनजे रस्ते ते हलण वारा। असां हक़ीक़त में उहो पंहिंजो किरदारु जेको असां अदा करणु खपे, ओतिरो असां नथा अदा कयूं। माना ईअं उन किरदारु अदा करण में असीं सम्झो डिम आहियूं। ऐं पाण समेत चवंसि उनजे करे केरु यादि करण सां गॾु असांजो फ़र्ज़ु थिए थो त उहा जेका सोच, उहो जेको ख़्यालु हो, जेको फ़िकिर हो, ऐं उहा जेका सहाफ़त हुई, उन वक़्त में पाबंदियूं हुयूं, उन वक़्त में तकलीफ़ूं हुयूं। ईअं कोन त कोन हुयो, साहब ई कोन आहे, उहे बि लिफ़ाफ़े वारा साहब ई आहे, खणी घटि आहे, पर उन वक़्तु बि साहब ई आहे। पर शहीद आफ़ताब जे करे माना ज़रूरत कंहिं कान थींदी। इन करे सहाफ़त में, अदब में, सियासत में बि अहिड़नि मुतहरिक, सुजाग, दरिर किरदारनि जी ज़रूरत आहे, जंहिंजे ज़रिए समाज खे तब्दील करे सघे थो, समाज अॻिते वधे पियो असांजो। ऐं ईअं कोन्हे तइलीम वधी आहे, पर समाज जे तब्दीली जेको मुहरिक जज़्बो आहे, उहो आउं चवां थो उहो आहे सियासत। उन लाइ आउं सदाईं मिसाल ॾींदो आहियां आरिग़र साहब जो। त आरिग़र साहब ज़िया दौर में जेल कटे आयो, 15 कोड़ा हुनखे लॻा, कोड़ा खाई आयो। जॾहिं इंटरव्यू करण वियो, एजाज़ मंगी ऐं अंबरी निसवाणी छोर में हुनजे घर, त गोॾ ॿधल न कई। हुन इलाही सुवाल कयो, आख़िरी सुवाल जेको हुन कयो, तव्हांजो
नज़र में सिंध जो वॾे वॾो मसइलो कहिड़ो आहे? हुन चयो त मुंहिंजी नज़र में सिंध जो वॾे वॾो मसइलो इहो आहे, सिंध जे हर घर में सियासत ईअं काहे पई जे ॿोॾि जो पाणी। सो सियासत ई असांजे मसइलनि जो हल आहे। जेकर असीं सियासत में मुतहरिक न हुजूं, भले अदब में मुतहरिक हुजूं, भले असीं साहब में मुतहरिक हुजूं, त सियासत खे जेका असां न सम्झो, उन में मुतहरिक किरदार अदा न कयोसीं त सिंध अञा बि ॾुखिया ॾिसंदी। जिनखे असांखे सियासत खे बचाइण लाइ औरतुनि खे अॻिते पाइणु खपे ऐं हर शोबे में असांखे भले असीं उस्ताद पेशे में हुजूं, पर साईं लक्ष्मीअ जो किरदारु, साईं अलवराय जो किरदारु, साईं उमर चरण जो किरदारु, खोड़ किरदार जेके उस्ताद हुआ, पर उन्हनि सियासत में मुतहरिक किरदारु अदा कयो। इन करे आउं इहा गुज़ारिश कंदुसि शहीद जे ॾींहं जे हवाले सां त पाण खे इन शोबे ते ध्यानु ॾियणु खपे। ऐं ॿी इहा गुज़ारिश कयो जेका दोस्तनि ॻाल्हि पई कई त शहीद आफ़ताब जो किताबु आहे जेको रहियो पियो आहे, हाणे आउं इहा कंदुसि अदबी संगत असां दोस्तनि खे हिनखे मौजूदा बाजीअ खे या जेको वेझा आहिनि जे मुख्य दोस्त हुकुम कंदा त इहो कमु असीं असीं पाण ते खणूं। इहो फ़र्ज़ु आहे असां ते, छाकाणि त असांजा दोस्त अदब इहो आहे त असांजे पंहिंजे दोस्तनि किताब छपाया आहिनि। अदबी संघ जे खोड़ मेंबरनि साल ॿिनि में पंहिंजा किताब छपाया आहिनि। माना असीं इहो किरदारु अदा करे सघूं था। इन करे असां हाणे इहो मसइलो पैसे जो कोन्हे। ऐं इहो किताबु आउं इहा गुज़ारिश कंदो हिन में जेको दोस्त मूं ते भार रखंदे अदबी संगत गॾिजी इहो किताबु पाण छपायूं। अदबी संघ जे असांखे हिन साल जी बाडी करे त बहितर ॻाल्हि आहे। ॿी गुज़ारिश इहा कंदो अदबी संघ जी तारीख़ सांगड़ी जेका आहे उहो कमु असांजो अॻे छपियल आहे, जेको गज़ल किताबु छपियो हो सांगड़ जा सजणार, ऐं उहा तारीख़ पोइ जी बि आहे। उनखे बि गॾे हिन में कहाणियूं किताब लिखियूं दोस्तनि जूं, उनखे बि असीं जेको हिन साल न त ॿ गुज़ारिशूं आऊं पुराणे वर्कर जे गुज़ारिश कयूं दोस्तनि खे जेके कमु कनि था, ॿ शयूं जेके लाज़मी असीं छपायूं। वरी बि तव्हां दोस्तनि जो दिली थोरो मञाओ, तव्हां जेको प्रोग्राम कयो ऐं शहीद खे यादि कयो। इनशाला दोस्तनि चयो आहे त सुठो प्रोग्राम साहु बि था त दोस्त ज़िक्र बि कयो, उहो बि थींदो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, तव्हां हिन खे प्रोग्राम कयो, वॾी महिरबानी। त इश्क खे शाबाश जे मोहबती मिलिया।